Hello, assalamu alaikum, good evening and welcome to Rangan Bhari Sham with me, Kiran Mir. कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? अॼु मंडे आहे ऐं हमेशह मां चवंदी आहियां त मंडे मूंखे ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे, छो जो हिकु ॿ ॾींहं असांखे मोकल थी वञे ऐं वरी उन खां पोइ वरी जॾहिं पहिरियों ॾींहुं हिकिड़ो हूंदो आहे हफ़्ते जो ऐं उन में वरी जेको आहे न थोरी सुस्ती सुस्ती महसूसु थींदी आहे ऐं वरी आहिस्ता आहिस्ता असां पंहिंजे डेली बेसिस ते जॾहिं ईंदा आहियूं कमकार कंदा आहियूं त वार्म अप थींदा आहियूं. सो बिल्कुलु अॼु बि कोशिशि कंदासीं वार्म अप थियण जी. ज़रूरी न आहे त अॼु असां लेज़ी रहूं ऐं छो त अॼु जेको आहे खट मिठड़नि वारो ॾींहुं आहे. जी हा, खट मिठड़ा जेके असां नंढे हूंदे खाईंदा हुआसीं, मज़ेदार मज़ेदार मिठा बि ऐं वरी जेका थोरा खटा बि. सो इहा मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त अॼु नेशनल कैंडी डे आहे ऐं नेशनल कैंडी डे 1830 में यानी 1930 में उन दौर जी मां तव्हांखे हिकिड़ी स्टोरी ॿुधाईंदसि त उन वक़्त में खट मिठड़ा कीअं ठहंदा हुया यानी टॉफ़ीज़ कीअं ठहंदियूं हुयूं. उन दौर में थींदो छा हुयो जो खंडु या शुगर कैन जेका हूंदी आहे इन खे मेल्ट कयो वेंदो हुयो. इन्हनि खे मेल्ट करे वरी इन्हनि जे अंदरि माखी विझी वेंदी हुई, वरी उन्हनि जे अंदरि फ्रूट्स विधा वेंदा हुआ ऐं उन्हनि खे जेको आहे प्रिज़र्व कयो वेंदो हुयो. उन्हनि खे हिकिड़ी जाइ ते रखी छॾींदा हुआ, केतिरो ई टाइम उन्हनि खे रखी छॾींदा हुआ. जॾहिं उहो सख़्तु थी वेंदा हुआ त पोइ हू चङी तरह रैपर्स में पैक करे ऐं पोइ वरी सभिनीनि खे खाराईंदा हुआ. यानी हे उन दौर में वरी जेको आहे टॉफ़ीज़ हूंदियूं हुयूं. उन खां पोइ वरी जीअं इंडस्ट्रीज़ ग्रो करणु शुरू कयो, इंडस्ट्रीज़ जो दौरु आयो त उन वक़्त में वरी नई टेक्नोलॉजी बि आई त पोइ वरी डिफरेंट टॉफ़ीज़ बि ठहणु शुरू थी वियूं. वरी उन्हनि जा मज़ेदार मज़ेदार जेको आहे अट्रैक्शन ॾियण वारा रैपर्स बि ठहणु शुरू थी विया त ॿारनि खे जेको आहे हिकिड़ी अट्रैक्शन बि नज़र आई, वॾनि खे हिकिड़ी अट्रैक्शन नज़र आई. पर उन दौर में ज़ाहिर आहे इंडस्ट्री डिफरेंट हुई. हाणे इंडस्ट्री डिफरेंट आहे. हाणे त असांखे डिफरेंट फ्लेवर्स बि मिलंदा आहिनि ऐं अॼु जेको कैंडी डे बेसिकली जेको सेलिब्रेट कयो थो वञे उहो इन ई जे करे सेलिब्रेट थो कयो वञे त यादि रखिजे जेका शुरूआति जंहिं शइ जी थींदी आहे त उहा कीअं थींदी आहे ऐं उनखे अॻिते जॾहिं असां कारोबार खे वधाईंदा आहियूं त वरी उनखे यादि बि कबो आहे. सो अॼु नेशनल कैंडी डे आहे. तव्हां बि मिठो खाओ, पंहिंजनि घर भातियुनि खे बि मिठो खारायो, जेके रुठल आहिनि उन्हनि खे बि खारायो. पर हा, स्पेशली उन्हनि खे न खाराइजो जिन खे शुगर जो प्रॉब्लम आहे, छो त वरी जेको आहे ख़ुदा न ख़ास्ता शुगर हाई बि थी सघे थी. हा, जंहिंजी लो रहंदी आहे त उन्हनि खे तव्हां ज़रूरु खारायो. पर हीउ हिकिड़ो मतिलबु सम्झो त सुठो त्योहार टाइप बि थी वियो त तव्हां मिठो खारायो, वात मिठो कयो ऐं सुठी ॻाल्हि आहे, मिठो त हुअं बि खाराइणु घुरिजे. ऐं ख़ुशी में जॾहिं बि इंसानु हूंदो आहे, ख़ुशि हूंदो आहे या कंहिं सां मिलंदो आहे त हिक ॿिए जो वात बि मिठो कराइबो आहे. सो इहो हिकिड़ो सुठो सिलसिलो आहे, इनखे जारी सारी रखिजो ऐं अलाह साईं जेको आहे बहितर कंदो सभिनीनि जी ज़िंदगियुनि में. अच्छा, अॼु जेको आहे स्टेज ऐं टीवी जो फिल्म जो अदाकार हिदायतकार ग़ुलाम हुसैन ॾेपर 4 नवंबर 2008 ते दिलि जे दौरे सबबु लाॾाणो करे विया हुआ. अॼु संदसि 16वीं वरसी आहे ऐं KTN ते जेको आहे उन्हनि जो फेमस ड्रामो पत्थर दुनिया बि हुयो ऐं उन खां अलावा खोड़ ड्रामा उन्हनि जे क्रेडिट ते आहिनि. PTV खां शुरूआति कई, वरी KTN जो सफ़र बि उन्हनि जो रहियो. सो दुआ आहे त अलाह साईं उन्हनि जा दर्जात बुलंद करे, उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मुक़ाम अता करे ऐं अलाह साईं उन्हनि जी फैमिली खे सबर बि अता करे. त जीअं मां इंडस्ट्री जी ॻाल्हि कई त असां जे कराची में बि खोड़ सारी इंडस्ट्रीज़ आहिनि जेके कमु करे रहियूं आहिनि, जेके रेवेन्यू जनरेट बि करे रहियूं आहिनि ऐं इंडस्ट्रीज़ जो जेको आहे न हिकिड़ो तमामु वॾो हथ बि आहे कंहिं नेशन खे, कंहिं मुल्क खे ग्रो करण में. सो अॼु असां इंडस्ट्रीज़ ते ॻाल्हाईंदासीं. सो असां सां गॾु जेको आहे जुनेद नकीस साहब आहिनि, प्रेसिडेंट कुरंगी एसोसिएशन ऑफ ट्रेड एंड इंडस्ट्रीज. सो उन्हनि खे भली कार कंदासीं. अस्सलाम वालेकुम सर. वालेकुम अस्सलाम. कैसे हैं आप? ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह जी, आप बताएं. मैं बिल्कुल ठीक हूँ, अल्लाह का शुक्र है. ये छोटी सी मैंने एक स्टोरी सुनाई थी, कैंडी डे. जी हाँ, तो ये नेशनल कैंडी डे है, तो आपको भी बहुत बहुत मुबारक हो. बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया. आपकी तो इंडस्ट्रीज की एक दुनिया है, अलग है. जी, तो जी. मीठा तो आप भी खाते होंगे? बिल्कुल, बहुत शौक से खाते हैं जी. सही. और कभी नहीं छोड़ते. नहीं और छोड़ते. आपने बताया कि जी कि वो शुगर पेशेंट जो है वो परहेज कर लें, हाँ तो जी. उनके लिए तो अब आ गई है डाइट कैंडी भी आ गई है. डाइट कैंडीज भी आ गई तो हैं, उनको भी देखिए. मरहूम न रखें, हाँ, उनको महरूम न खाएं रखें. हाँ. मज़े से खाएं. सर, सबसे पहले तो हम स्टार्ट करेंगे जी. आपकी लाइफ से कि बचपन
ایجوکیشن، پھر اس انڈسٹری میں آنا کیسا ہوا؟ بسم اللہ الرحمن الرحیم. سب سے پہلے تو آپ کا بہت شکریہ کرن صاحبہ کہ آپ نے اتنے اچھے پروگرام میں مجھے مدعو کیا. میرا بچپن جی آئی ایم اباؤٹ 49 ایئرز اولڈ ناؤ. ماشاء اللہ. تو میرا بچپن کراچی میں ہی میں پیدا ہوا اور کراچی میں ہی پلا بڑھا، اور ہماری کمیونٹی ہے اور وہ دیلی والا کہلاتے ہیں. آپ نے شاید جیسے جی جی میمن بالکل ہے ایک سنا ہے، بہت میرا بڑی کمیونٹی بڑا ہے. ایک بچپن میں اسکولنگ میری بڑی ان کے ساتھ رہی ہے. جی تو میں دلی والا ہوں. صحیح. تو دلی والوں میں ہی پلا بڑا ہوں. کمیونٹی اسکول ہے ہمارا دہلی مرکنٹائل اسکول، اسی میں میں نے میٹریکولیٹ کیا، صحیح. اور پھر اس کے بعد جو ہے وہ کالج گورنمنٹ نیشنل کالج میں بی کام کیا. اس کے بعد میں نے بیچلرس کیا اقرا یونیورسٹی سے، اور جب کالج سے یونیورسٹی میں جا رہا تھا تو ساتھ ساتھ پھر جو ہے وہ اپنا کیریئر اسٹارٹ کیا ایز انٹرنی. ایک بائنگ ہاؤس ہوتا تھا، اس پہ میرے بڑے بھائی جو میرے مینٹور بھی ہیں انہوں نے مجھے جو ہے وہ تقریباً 2 سال کے لیے وہاں ایز انٹرنی جو ہے وہ اپوائنٹ کروایا. اور میں نے جو ہمارے یہاں سے فیبرک ایکسپورٹس ہیں اس پہ بہت ڈائیورسیفائڈ جو ہے وہ ڈیٹیل ہے فیبرکس کی. سب سے پہلے تو نیٹس اور ووون کی ڈیٹیل ہے کہ ایک جو ہے وہ کپڑا تانا بانا ہے اس جی. کا، اور ایک لوپ کی شکل میں ہے. تو میں ایکچولی ووونس کی ایکسپرٹیز میں گیا، اور وہاں میں نے جو ہے وہ انٹرنیشنل کسٹمرز کے ساتھ ڈیل کیا، اور جو فیبرک کوالٹی ہے اس کو خود فیلڈ پہ ہوتا تھا اور چیک کرتا تھا. تو وہ 2 سال کا عرصہ لگا ایز انٹرنی. پھر 1999 میں نے جو ہے وہ اپنی فیکٹری کو ایز فیملی بزنس جو ہے وہ جوائن کیا، اور پھر وہاں سے آج تک کا جو سفر ہے وہ فیبرک ایکسپورٹ کا ہے. اور فیبرک کی بڑی ڈیٹیلز ہیں، جو جیسے میں نے آپ کو بتایا ووون فیبرکس جو ہے جس کو عام طور سے ہم استعمال کرتے ہیں اپنی کلودنگ میں بھی، اور جو شیٹنگ میں ہم جو بیڈ شیٹ ہماری ہوتی ہے تو ہمارا جو کور بزنس ہے وہ ایکچولی شیٹنگ ہے. لیکن وہ صحیح. ایسا شیٹنگ میں استعمال نہیں ہوتا، بلکہ وہ کوئلٹنگ انڈسٹری میں بیکنگ فیبرک کے طور پہ یوز ہوتا ہے جو فیبرک ہم بناتے ہیں. تو وہ ایز گرے فیبرک بھی ہم ایکسپورٹ کرتے ہیں اور پروسیسڈ بھی کرتے ہیں. اس اچھا. سب کی جو ٹریننگ ہے اس کی جو کپڑا جہاں سے شروع ہوتا ہے یان سے، پھر اس کی جننگ، اور پھر اس کی ویونگ، اور پھر اس کے بعد اس کی پروسیسنگ، بلیچنگ، ڈائنگ، پرنٹنگ، یہ سارا پروسیس میں نے فیلڈ میں سارا جو ہے. اور اس کے ساتھ ساتھ میں نے پھر اس کی ایڈوانس کورسز بھی مختلف انسٹیٹیوٹ ہیں. پاکستان ریڈی میڈ گارمنٹ ٹیکنیکل ٹریننگ انسٹیٹیوٹ ہے جو اسپیشل مارکیٹنگ کراتی ہے، انٹرنیشنل مارکیٹنگ بھی کراتی ہے اور ٹیکنیکل اس کی ڈیٹیلنگ بھی کراتی ہے. تو وہ صحیح. پڑھائی بھی ساتھ ساتھ، اور اس کے ساتھ ساتھ پھر یہ فیلڈ جو ہے اس میں گرو کیا، اور الحمدللہ آج جو ہے وہ اچھا الحمدللہ ہمارا کام ہے. صحیح. تو آپ کو کیا لگتا ہے کہ اس وقت جو پاکستان کی انڈسٹریز ہیں وہ کیسے گرو کر رہی ہیں؟ دیکھیں یہ سوال جو ہے اس کی بہت ڈیپتھ ہے. اس وقت میں چونکہ کورنگی ایسوسی ایشن آف ٹریڈ اینڈ انڈسٹری ایز پریزیڈنٹ سرو کر رہا ہوں، اور دس از دا لارجسٹ انڈسٹریل ایریا آف پاکستان. اس میں تقریباً 4,500 انڈسٹریل مینوفیکچرنگ، ٹریڈنگ اور سروسز یونٹس ہیں، اور اوور آل تقریباً 60 to 70% پہ انڈسٹری پرفارم کر رہی ہے. اور انڈسٹریلائزیشن کا جو پروسیس ہے وہ ایکچولی آن ہولڈ. تو جو سسٹینیبلٹی ہے وہ اس وقت جو اگر آپ موٹے موٹے الفاظ میں اگر بات کریں اپنے ناظرین کے لیے، تو فیکٹری اونرز یہ چاہ رہے ہیں کہ کسی طرح فیکٹری بند نہ ہو، اور بریک ایون پہ بھی چاہے کام ہو یا اس سے نیچے بھی چاہے چلا جائے، کیونکہ آگے ان کو کچھ لائٹ ایٹ دا اینڈ آف ٹنل کوئی نظر آ رہی ہے، ان کو امید نظر آ رہی ہے کہ وہ اس فیز سے اگر نکل گئے اگلے 6 مہینے اور سال تک تو آگے پھر دوبارہ ری گین کر لیں گے، اور انڈسٹری جو ہے وہ 80% اور پھر 100% پہ آ جائیں گی. اور اس کے بہت سارے جو ہے وہ اس میں ریزنز ہیں جس کی ہم بات کر سکتے ہیں کہ اس وقت جو ہے وہ انڈسٹری کو چلانے کے لیے ہمارے پاس جو انٹرسٹ ریٹ ہے جو انڈسٹری کے لیے بینک ہمیں دیتا ہے وہ اس کے ریٹس بہت ہائی ہیں، اور وہ انڈسٹری کی ڈیمانڈ ہے کہ کم کیے جائیں، اور کم ہونے شروع ہو گئے ہیں، لیکن وہ ٹائم لیگ ہے. اس میں تقریباً 1 سال باقی ہے کہ وہ سنگل ڈیجٹ پہ آئے. اس وقت 17.5 پہ کھڑا ہوا ہے. ساتھ ساتھ انرجی کی جو ہے وہ کمی ہے بہت،
اور انرجی میں جو پاور کے جو ریٹس ہیں وہ بھی بہت ہائی ہیں, ان کے اوپر بھی کام ہو رہا ہے. گیس کی ڈپلیشن ہے, ہمارے یہاں ریزروائر اب کم ہوتے جا رہے ہیں, چونکہ ونٹر شروع ہو رہا ہے تو ہمارے پاس پاور جو کمپنیز ہیں کہ الیکٹرک کراچی میں اور گیس سپلائیز جو ہیں, تو گیس ہماری جو ہے وہ اپ نارتھ میں سپلائیز جو ہے وہ اب ہونی شروع ہو جائیں گی, اور انڈسٹری میں پھر آلٹرنیٹ ڈے پہ یا تھرائس اے ویک جو ہے وہ گیس کلوجر آئے گا. ایکسپورٹس جو ہے وہ ایکسپورٹر کے لیے یہ بہت بڑا چیلنج ہوتا ہے, کیونکہ ایکسپورٹر نارملی جو لارج اور میڈیم انٹرپرائز ہے وہ اپنی بجلی خود بناتا ہے اور وہ گیس کے ذریعے بناتا ہے, جن کے کیپٹیو پاور پلانٹس ہیں. تو جب کیپٹیو پاور پلانٹ گیس کی سپلائی کی وجہ سے بند ہوتا ہے تو ایکسپورٹرز کا کام جو ہے وہ اس سے بہت پرابلم آتی ہے. تو یہ پوری, اگر آپ پورے پاکستان کی بات کریں تو اوور آل کچھ ایک دو سیکٹر چھوڑ کے اگر آپ گراف دیکھیں گی تو آپ کو نظر آئے گا کہ ہاں, انفارمیشن ٹیکنالوجی کی اگر بات کریں آئی ٹی سیکٹر کی, تو 2 سال پہلے ہماری جو ایکسپورٹس تھیں آئی ٹی سیکٹر میں وہ 500 ملین سے لے کے 700 ملینز تک ویری کر رہی تھیں. الحمدللہ ہم نے بہت گرو کیا ہے, اچھا گرو کیا ہے, اس وقت 3.5 ہم نے کراس کر لیا ہے 2 سالوں میں, اور اس میں گروتھ نظر آ رہی ہے. اور یہ وہی انڈسٹری ہے جس پہ ہم سب کو مل کر فوکس بھی کرنا چاہیے. کیوں؟ اس میں نہ پانی چاہیے ہوتا ہے نہ گیس چاہیے ہوتی ہے, اس میں کنسسٹنٹ پاور سپلائی چاہیے ہوتا ہے یا اچھا انٹرنیٹ چاہیے ہوتا ہے. بہت فری لانسر جو آپ دیکھ رہے ہیں انڈسٹری ایک مشروم گروتھ ہے, اس کے ٹریننگ سینٹر بھی جو ہیں. تو اوور آل چونکہ آپ کی بات کا جواب بہت لمبا ہو گیا, انڈسٹریلائزیشن کا پروسیس جو ہے وہ ایکچولی آن ہولڈ ہے. لوگ کوشش کر رہے ہیں کہ سسٹین کریں, اور پھر آگے جس طرح سے ڈیسیجن پالیسیز نظر آ رہی ہیں, ہاں اگلے 6 سے 10 مہینے سال تک میں جو ہے وہ انڈسٹری ریگین کرے گی, اور پھر جو ہے وہ واپس پہیہ گھومنا شروع ہوگا انشاءاللہ. انشاءاللہ. فیصل آباد میں بھی انڈسٹریز, فیکٹریز بہت ہم نے سنی, ٹیکسٹائل پورا وہاں ہوتا تھا, لیکن اب وہاں پہ بھی ہمیں ایک ڈاؤن فال نظر آتا ہے. اس کا دا اونلی ریزن ان فیصل آباد از انرجی. ان کے پاس دیکھیں, ہمارے پاس گیس ریزروائر نہیں ہے, ہمارے پاس جو بجلی بنانے کے کارخانے ہیں ان کی ٹرانسمیشن لائنز نہیں ہیں. ہمارے پاس کیپیسٹی تو ہے, لیکن ہمارے پاس پیداوار کو اس کے کنزیومر تک پہنچانے کا راستہ نہیں بنا ہوا. تو یہ ایک بہت بڑا چیلنج ہے جس کی وجہ سے گوجرانوالہ نے سفر کیا, اور یہی آپ کراچی بھی یہی ریزن مینلی انرجی. اس کے ساتھ اگر ہم بات کرتے ہیں تو ہم تو پورے کنڈیوسو انوائرمنٹ کی بات کرتے ہیں کہ جی انڈسٹری کو سازگار ماحول چاہیے. اب وہ سازگار ماحول میں بہت سارے فیچرز آ جاتے ہیں. سب سے پہلے تو انفراسٹرکچر آ جاتا ہے کہ جی انڈسٹری کے آنے جانے کا ایکسیس ہو, آپ کو راستہ موجود ہو, اور وہاں پہ گھر نہ ہو. سوری ٹو سے دیکھیں, دس از بلیسنگ اینڈ ڈسگائز. اگر کورنگی انڈسٹریل ایریا کے ساتھ کورنگی کا ریزیڈینشل ایریا نہ ہو تو لیبر کہاں سے آئے گی؟ 15 لاکھ لوگ روزانہ آتے ہیں. آپ کی بات میں سمجھ رہی ہوں, ویور بھی سمجھ رہا ہوگا, لیکن سر آپ یہ دیکھیں کہ انڈسٹریز جب گھروں کے بیچ میں ہوں گی یا گھر وہاں ہوں گے تو پولیوشن بھی ہوتا ہے, آپ کا انوائرمنٹ پورا چینج ہو جاتا ہے, آپ کو ایک گلوبل وارمنگ بھی آج کل دیکھ رہے ہیں آپ, اور پورا ماحول ایک چینج ہو جاتا ہے. یہ ساری چیزیں بھی آپ کو بڑی ٹارچرنگ ہوتی ہیں. آپ نے بالکل صحیح اور درست بات کی. دیکھیں اس وقت لاہور جو ہے وہ سفر کر رہا ہے اسی وجہ سب سے ٹاپ پر ہے. اگر آپ دیکھیں پولوشن میں جو اسموگ وہاں پہ ہے اس کی وجہ سے, مین اور ریزن یہی ہے. وہی بھٹا جو کلچر ہے وہاں اس کی وجہ سے. دیکھیں اگر تو انڈسٹری اور ریزیڈنٹس قانون پر عمل درآمد کر لیں تو پولوشن زیرو ہو جائے, کیونکہ سرکار نے آپ کے لیے قانون وضع کر دیا ہے انڈسٹری کے لیے بھی اور رہائش کے لیے بھی کہ اگر آپ کوئی کمبسشن کر رہے ہیں, کوئی چیز جلا رہے ہیں, تو اس ایسی چیز نہ جلائی جائے جس کے دھوئیں سے انوائرمنٹ ڈیمیج ہو, خراب. اگر آپ کوئی پانی ڈسچارج کر رہے ہیں, کوئی گارمنٹ واش کر کے, لیٹ سے جینز آپ واش کر رہے ہیں, اس کے اندر کیمیکلز ہوتے ہیں انڈیگو میں,
اور وہ پانی آپ بغیر ٹریٹ کیے ڈسچارج کر رہے ہیں تو وہ الٹیمیٹلی ماحول کو خراب کر رہا ہے اور وہ سمندر میں جا کے آپ کی مرین لائف کو بھی تباہ کر رہا ہے. تو اگر ای پی اے جو ہمارا انوائرمنٹل پروٹیکشن ایجنسی ہے اس کا جو قانون ہے انڈسٹری اس پر کمپلیٹلی اگر اس کی امپلیمنٹیشن ہو جائے تو پھر انوائرمنٹ آٹو پہ سیف ہونا شروع ہو جائے گا. یہ ہمارا اپنا کیا ہوا جو ہے نا وہ خرابی ہے, اپنی کی ہوئی خرابی ہے کہ ہمیں آج یہ گلوبل وارمنگ اور ایکسٹریم ویدرز جو ہے وہ دیکھنے پڑ رہے ہیں. تو اس کے جو سبسٹیٹیوٹ ہیں وہ یہی ہیں کہ جی آپ درخت لگانا شروع کر دیں. اگر آپ کاربن ایمیشن کر رہے ہیں, ایک انڈسٹری لاہور میں ایک انڈسٹری ہے اس کا نام ہے میں نام اس کا جو ہے وہ مس کر رہا ہوں, ابھی شاید یاد آ جائے, لیکن انہوں نے اپنے بائی لاز میں لکھا ہے کہ جب وہ آپ کو پسیشن دیں گے تو پسیشن دینے کی این او سی جب ملے گی جب آپ اپنی انڈسٹری میں 500 درخت لگا دیں گے. تو یہ دیکھیں کتنی بیلنسڈ اپروچ ہے کہ کوئی بھی انڈسٹری وہاں آن کے آپریٹ کرے گی وہ سب سے پہلے اپنے ماحول کا خیال کرے گی, اس کو تحفظ دے گی. تو یہی میرا ٹیک ہے اس وقت. انشاءاللہ ہماری نیک تمنائیں دعائیں انڈسٹریز کے ساتھ ہی ہیں, کیونکہ ظاہر ہے ان کا ایک بہت بڑا ہاتھ ہے ایک پوری نیشن کو, ملک کو چلانے میں. لیکن بس دکھ اس چیز کا ہوتا ہے کہ جب ہمارا لیبر بھی تھوڑا سا پریشان ہو, اس کو آنے جانے کے بھی مسائل ہوں, تو ان سب چیزوں کو آپ کیسے دیکھتے ہیں؟ دیکھیں جیسے آپ نے بات کی کہ انڈسٹری کے ساتھ اگر ریزیڈینشیل ایریاز ہوتے ہیں تو یہ چیلنج کریٹ کرتے ہیں. اور جیسے اب کمیوٹنگ کی آپ نے بات کری کہ لیبر, تو دیکھیں یہ تو سب سے بہتر پالیسی ہے کہ آپ کی جہاں بھی انڈسٹری ہو, اور پہلے رہی بھی ہیں کہ اور آج بھی موجود ہیں, بڑے بزنس ہاؤسز ہیں, انڈسٹریز ہیں اس ملک میں جنہوں نے اپنی لیبر کالونی ساتھ بنائی ہوئی. صحیح. تو اگر ہم اب کورنگی کی ہی بات کر لیں تو ایک طرف سرکار کام کر رہی ہے, اور آپ دیکھیں کہ کورنگی میں یلو لائن بہت جلد انٹروڈیوس ہو جائے گی, جو داؤد چورنگی سے نمائش تک, اور اس میں جتنے بھی بیچ میں جگہیں آئیں گی وہ ایکچولی لیبر کے ہی کام آئے گی خاص طور پہ. اور پنک بسز جو خواتین کے لیے نکلی ہیں اس میں بہت بڑی خواتین کی بہت بڑی لیبر فورس ہی جو صبح کام سے نکلتی ہیں وہ خواتین ہی ہیں جو پنک بسز میں ٹریول کرتی ہیں. شاپنگ کرنے عام طور سے خواتین پنک بسز میں ٹریول نہیں کری ہوتی. ساتھ ساتھ پرائیویٹ سیکٹر, جی اس میں ساری ورک فورس ہی ٹریول کرتی ہے. ساتھ ساتھ پرائیویٹ سیکٹر نے اپنے کانٹریکٹ جو ہے وہ ٹرانسپورٹیشن جو ہے وہ نکالی ہوئی ہیں. ہاں روڈ انفراسٹرکچر تھوڑا سا جو ہے وہ بہتر ہونے کی ضرورت ہے. اس پر ہم وقتاً فوقتاً اپنے پلیٹ فارم سے بھی آواز اٹھاتے رہتے ہیں اور ڈپارٹمنٹ سے ہماری میٹنگز ہوتی رہتی ہیں کہ روڈ انفراسٹرکچر اگر ٹھیک ہوگا تو لوگوں کا ٹائم بچے گا, ساتھ ساتھ آپ کی جو فیولنگ, آپ کی ساری فیولنگ جو ہے وہ امپورٹ بیسڈ ہے. ہمارے یہاں بھی الیکٹرک کار انٹروڈیوس نہیں ہوئی, بہت ہی نامنل 0.00% پہ الیکٹرک وہیکلز ہمارے یہاں ہیں. ہمارا سارا جو ہے وہ پیٹرول اور ڈیزل پہ ہی ہے. تو وہ ٹرانسپورٹ نیٹ ورک اگر بیچ میں روڈ کنجیشن نہیں ہوگا, کوئی ٹریفک جیمز نہیں ہوں گے, اسموتھ فلو ہوگا, تو لوگوں کے ٹائم اور جو ریسورسز انہوں نے فائنینشیل اس میں ڈپلوائے کیے ہوئے ہیں, نہ گاڑی کی مینٹیننس زیادہ آئے گی, نہ آپ کا فیول زیادہ خرچ ہوگا. یہ روڈ انفراسٹرکچر میں بہت امپورٹنٹ یہ بات پلے کرتی ہے. صحیح. سر یہ ضرور بتائیے کہ کورنگی ایسوسی ایشن ٹریڈ اینڈ انڈسٹری کی کون کون سی ذمہ داریاں ہیں؟ دیکھیں کاٹی کی جو پرائم آبجیکٹو یا پرائم رسپانسبلٹی ہے وہ یہ ہے کہ کورنگی میں جتنی انڈسٹری ہے اور اس انڈسٹری کو کوئی سا بھی پرابلم ہے, لیٹ سے کہ وہ اس کی انڈسٹری میں پانی نہیں آ رہا, اس کی انڈسٹری میں بجلی لگانے کے لیے کوئی این او سی ریکوائرڈ ہے, کوئی پرمیشن ریکوائرڈ ہے, کوئی ڈپارٹمنٹ سے فیسیلیٹیشن ریکوائرڈ ہے, کوئی گیس کا کوئی ایشو ہے, پریشر نہیں ہے, دو یوٹیلیٹی پرووائڈر, ساتھ روڈ انفراسٹرکچر, لائٹ موجود ہے, روڈ صحیح بنا ہوا ہے, یہ اور جو پالیسیز ہیں سرکار کی وہ لیٹ سے کسی فوڈ انڈسٹری کی ہوں یا فارماسیوٹیکل انڈسٹری کی ہوں, ان کو انڈسٹریلائزیشن کی
प्रोमोशन के लिए इस्तेमाल किया जाए, न कि हैवीली कोई टैक्स कर दिया जाए या कोई ऐसी पॉलिसीज़ बना दी जाएं, ख़ास तौर पे जैसे फार्मास्यूटिकल की मैंने बात की, तो वो हमारे यहाँ सारा रॉ मटेरियल इम्पोर्ट बेस्ड है। अब अगर आप इम्पोर्ट, जो कि 2 साल पहले बहुत सख्त इम्पोर्ट बेस्ड हमारी पॉलिसीज़ आ गई थी, जिससे फार्मास्यूटिकल इंडस्ट्री ने बहुत सफ़र किया, बहरहाल हुकूमत को ख़्याल आया और उस पर उन्होंने जो है वो रिविज़िट किया अपनी पॉलिसीज़ पे, और आज फार्मास्यूटिकल इंडस्ट्री वापस जो है वो सस्टेन कर रही है। साथ साथ जो पॉलिसीज़ की जब मैं बात कर रहा हूँ तो हम बात करते हैं लॉन्ग टर्म पॉलिसीज़ की। हमारे यहाँ होता यह है कि एक सरकार तब्दील होती है, वो अपनी मर्ज़ी की कोई बिज़नेस पॉलिसीज़ और इकोनॉमिक पॉलिसीज़ इंट्रोड्यूस कर लेती है, जो कि देखें आर्जी और वक्ती तौर पे जो काम होने चाहिए ना वो ज़रूर हों, लेकिन अगर लॉन्ग टर्म पॉलिसीज़ हम ना दे सकें, बदकिस्मती है कि हम देखते थे 20-25 साल पहले तक कि शहर के लिए, सूबे के लिए और मुल्क के लिए कोई 5 साला प्रोग्राम होते थे। आज ऐसी कोई चीज़ हमें नज़र नहीं आती, हमें कोई विज़न नज़र नहीं आता कि इस शहर पे जो लोग हुकूमत कर रहे हैं, जो इस सूबे पे हुकूमत कर रहे हैं, या फेडरल गवर्नमेंट जो इस मुल्क पे हुकूमत कर रही है, उनकी कोई लॉन्ग टर्म पॉलिसी हो, लॉन्ग टर्म कोई चार्टर हो कि जी हमने पाकिस्तान को, आज आप मुल्कों के नाम लें, आपके पड़ोसी मुल्क UAE के पास 2040 की पॉलिसी है, सऊदी अरब के पास 2030 का प्लान है, और उन्होंने अनाउंस किया हुआ है और इंट्रोड्यूस किया हुआ है ताकि लोगों को पता हो कि आज हम यहाँ हैं, कल हमने कहाँ पहुँचना है। हमारे यहाँ किसी भी सतह पे कोई लॉन्ग टर्म प्लानिंग नहीं है, और हम एडहॉकिज्म पे पड़ गए कि ये हुआ तो इसको इस तरह से ठीक कर लिया जाए वक्ती तौर पे। अभी हमारी एक मीटिंग थी कमिश्नर कराची से, और मैंने इस पे उनसे यही शिकायत की कि सर ये जो रोड आप बना रहे हैं, आपने विज़िट किया है, थैंक यू वेरी मच, इस पे काम शुरू हो जाएगा, लेकिन आप देखिए कि अभी दोबारा बारिशें होंगी या कोई नाला जो है सीवरेज का चौक होगा, पानी सड़क पे आएगा, यहाँ पे दिन रात 24 घंटे जो है वो हैवी ट्रैफिक जो है वो ऑपरेट करता है। सही सर, इस बात को हम बाद में भी डिस्कस करेंगे क्योंकि ब्रेक का भी वक्त हुआ है। जरूर। तो जी व्यूअर्स, वक्त हुआ है ब्रेक, जो कारण अवन जो जल्दी हाजिर था। वेलकम बैक व्यूअर्स, बेर तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। हींअर जिन असांखे जॉइन कयो आहे उन्हनि जो नालो आहे हनीफ़ सागर साहब। कॉम्पेयर भी आहिनि, होस्ट भी आहिनि, ब्रॉडकास्टर, जर्नलिस्ट एंड एजुकेशनिस्ट भी आहिनि, सो उन्हनि खे बि भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? दुआऊं तव्हांजो, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हांजी ॾाढी तारीफ़ ॿुधी आहे मां। बड़ी महिरबानी तव्हांजी। ऐं अज़हर भाउ जेको आहे तव्हांजे हवाले सां मूंखे इलाही कुझु ॿुधाइनि पिया त माशाअल्लाह तव्हां एक्टर बि रहिया आहियो, एक्टिंग बि कई आहे। हूअं त दुनिया स्टेज आहे, हर माण्हू एक्टर आहे, असां पंहिंजे हिसे जो कमु कयूं था ऐं पोइ ज़ाहिर आहे, पर ईअं बराह रास्त माना बाक़ाइदे हिकु पेशे जे तौर ते हुनखे एक्टिंग न कई आहे। बाक़ी स्कूल जे ज़माने खां मुख़्तलिफ़ स्किट्स स्टेज टैबलोस वगैरह भी किया है। अच्छा 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 अच्छा, ज़बरदस्त। तो कोई अहिड़ो यादगार कैरेक्टर जेको अॼु बि तव्हांखे यादि हुजे? कैरेक्टर ॾिसो उन वक़्तु हुया नंढे हूंदे जा, ऐं जेको स्कूल जे ज़माने में जिते थिए थो न उन में त वरी टैबलोस थियनि था, ऐं टैबलोस वरी इन क़िस्म जा थियनि था जंहिंमें सोशल इशूज़ वग़ैरह, त उन में नंढा वॾा ऐं उतां ई असांजे पंहिंजे मुआशिरे जा उहे कैरेक्टर्स हुजनि था। पोइ उन में ज़ाहिर ॿारहाड़ीअ जे माहौल में जॾहिं असां रहूं था त पोइ उते जेके आहिनि को धनार आहे, बकरार आहे, या को पोरियत आहे, को लोहार आहे, को कुंभार आहे, त इन क़िस्म जा जेके नंढा कैरेक्टर्स थियनि था उनखे उजागर करणु ऐं उन जे ज़रिए उन पैगाम खे पहुचाइणु त कहिड़ी रीति उहे ज़िंदगी गुज़ारनि था। बाक़ी हूअं त ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे। उस्ताद बुखारी चयो त खुतो तीर उतारूं भरियो वात रत सां, इन ई रीति थो चूसी आहे ज़िंदगीअ खे, ॾिसी ज़हर सुकरात उस्ताद भुणकियो
भरे ॾियो त जुग जुग पिया ज़िंदगी। वाह वाह, ज़बरदस्त। अच्छा, तव्हांजो ताल्लुक़ कहिड़े शहर खां आहे? मुंहिंजी पैदाइश त हितां कराचीअ जी आहे, पुराणो क़दीमी इलाइक़ो आहे लियारी जो, छाकाणि जो मुंहिंजा नानाणा जेके आहिनि उहे हितां कराची जा आहिनि। अच्छा। कुझु तालीम मुंहिंजी रही आहे ज़िलो नौशरो फिरोज़, उन वक़्तु जॾहिं असां हूंदा हुआसीं उन वक़्तु ज़िलो नवाबशाह जेको हिन वक़्तु शहीद बेनज़ीराबाद आहे, पर उन खां पोइ अॻिते हली करे उहो ज़िलो नौशरो थियो, ऐं उन वक़्तु तालिको जेको हूंदो उहो कंडियारो हूंदो, पर हिन वक़्तु तालिको मैरापुर आहे। पर मां 30 अर्से खां हिते रहां थो, कुझु अर्सो हुते तालीम रही आहे, बाक़ी सॼी ज़िंदगी हिते कराची में गुज़री आहे। कराची में गुज़री। पोइ ॻोठ वञणु थींदो आहे कॾहिं? ॻोठ तमामु घटि, हा घटि ईंदो। असां त हाणे सिंधी माण्हू तव्हां ॾिठो हूंदो त कराचीअ में खोड़ सारा असां पंहिंजूं आबादियूं अहिड़ियूं ठाहियूं जिन खे असां पंहिंजे ॻोठ जा नाला ॾिना आहिनि। त ॻोठ जी सिक लाहिण लाइ असां पंहिंजो ॻोठ हिते ठाहे छॾियो। हा, वरी असांखे वरी ॻोठ वञिणो पवंदो आहे इहा सिक लाहिण लाइ। हा इहा ॻाल्हि आहे। वरी मां त चवंदी आहियां त हैदराबाद थियो न त सम्झो मां ॻोठ थी वञा पई। हा ईअं ईअं ई आहे, ईअं ई आहे। ईअं ई थिए थो न, मतिलबु असांजा वॾा जिथे रहनि था त उते ई वेंदासीं त पर उहे ई ॻोठ हिते करणवीर तव्हां ॾिसो त हिते जेकॾहिं ख़ासि तौर ते कराची जी जेका असां पसगिरदाई ॾिसूं न, त हिन जे आस पास खोड़ सारा इलाइक़ा अहिड़ा आहिनि जेके ॿाहिराड़ीअ में आहिनि, जीअं गडाप जा इलाइक़ा आहिनि, मलीर जा इलाइक़ा आहिनि। खोड़ सारा दोस्त असां सां कराची यूनिवर्सिटी में जॾहिं पढ़ंदा हुया त उहे जॾहिं उतां ईंदा आहिनि न त उहे चवंदा आहिनि असां शहर था वञूं। त हिन वक़्तु हिन अॼु तरक़ीअ वारे दौर में बि कराचीअ जे उन्हनि ॿाहिराड़ीअ वारनि इलाइक़नि में वेंदो त तव्हांखे उहो ॻोठ वारो चस्को ईंदो, ऐं अञा ताईं उहा उन्हनि जी ॻोठाणी ज़िंदगी ई आहे, ऐं उन तरीक़े सां रहनि था, माना अञा ताईं उहे सहूलियतूं उन्हनि वटि न आहिनि। अच्छा, मां त मतिलबु हाणे त इलाही अरसो थी वियो आहे, पर सचल ॻोठ वारो पासो बि कंहिं दौर में मां रिकॉर्डिंग्स वग़ैरह ते वई हुयमि त इहो पासो बि सफ़ा लॻंदो आहे त ॻोठ में तव्हां अची विया आहियो। न हींअर त न आहे, हींअर त लॻंदो आहे त वाक़ई पंहिंजो ॻोठ आहे। हा इहो त शाह साईं चयो त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तनी जे वेड़े पाण ई ईंदो पातशाह। त असां ॻोठ मां मुराद इहा आहे, पर हींअर जेकॾहिं सचल जी तव्हां ॻाल्हि कयो त उते प्रॉपर्टी तमामु वॾी आहे ऐं घर तमामु पक्ता ऐं पुख़्ता ठहियल आहिनि, ऐं हूअं बि शहर ऐं ॻोठ जी जेका ॻाल्हि आहे न उहा ज़हन सां आहे। असां वटि शायदि असां सम्झंदा आहियूं त असां पकनि घरनि में रहूं था ऐं शहरी ज़िंदगी में आहियूं त असां शहरी थी वियासीं, ईअं न आहे। असां ॿाहिराड़ीअ में रहंदे जेकॾहिं असांजी ज़हनी औसर उन तरह तां उन हद ते पहुचे थी त असां ॿाहिराड़ीअ में रहंदे बि शहरी आहियूं, ऐं शहर में रहंदड़ बि असां उहे ॿाहिराड़ी वारा माण्हू। बिल्कुलु सही आहे, हिते ज़हनियत जो वॾो कमाल आहे। सर, तव्हांजो माशाल्लाह रेडियो पाकिस्तान सां बि वास्तो रहियो आहे, इहो एक्सपीरियंस भला कीअं रहियो ऐं केतिरे अरसे खां? रेडियो पाकिस्तान त नंढे हूंदे खां ई ॿाहिराड़ीअ में, छाकाणि जो एंटरटेनमेंट जो ज़रियो ॻोठनि में जिते लाइट जो बि तव्हां सम्झो त कंहिं क़िस्म जी का सहूलियत न आहे, त उन वक़्तु नंढे हूंदे खां ई स्कूल जे ज़माने खां रेडियो सां चाव रहियो, छाकाणि जो वाहिद एंटरटेनमेंट जो ज़रियो इहो रेडियो हूंदो, ऐं रेडियो खे ॿुधण खां पोइ वरी इहा जुस्तजू ऐं ख़्वाहिश रहंदी त आख़िर रेडियो ते प्रोग्राम थियनि कीअं था। त पोइ अॼु खां तक़रीबन 2 ॾहाका अॻु जॾहिं लियारी में रहंदुमि, छाकाणि जो रेडियो पाकिस्तान बंदर रोड ते, हाणे त हसन स्क्वायर ते आहे, हिते बि आहे ऑफिस, त पोइ उते नौजवाननि जे प्रोग्राम खां शुरू मूं कयो उते। त जेके नौजवाननि जो प्रोग्राम थींदो त उते 9 3 जे नाले सां प्रोग्राम हूंदो त उते हिकु सेगमेंट कंदो हुउमि, हिकु शौक़ जी हद ताईं उते आयुसि, पर उनखां पोइ वरी माइक्रोफोन जो जेको चाहु आहे उहो वरी माण्हू खे परे वञणु नथो ॾिए, त पोइ वरी आहिस्ते 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 खोड़ सारा प्रोग्राम बहसियत कंपेयर जे, ऐं हींअर अलहमदुलिल्लाह उते मां तक़रीबन रेडियो पाकिस्तान ते जेके बि प्रोग्राम आहिनि सिंधीअ जा उर्दू जा उहे कया आहिनि, ऐं हींअर करंट अफेयर जो जेको शोबो आहे उनजो प्रोग्राम आहे उहो कंदो आहियां। ज़बरदस्त, त करंट अफेयर्स खे बि तव्हां गॾोगॾु खणी पिया हलो। करंट अफेयर्स खे ज़बरदस्त, इहो त मज़ेदार टॉपिक आहे, ज़रूर तव्हां सां ॻाल्हाईंदासीं हिन ते बि। सर, आपसे ये ज़रूर पूछना चाहूँगी कि आपकी एसोसिएशन में इनफरादी जिम्मेदारियाँ कौन सी हैं? देखिए, इंडस्ट्री का प्लेटफॉर्म है, तो इनफरादी जिम्मेदारी अगर आप प्रेसिडेंट की कह रही हैं तो प्रेसिडेंट के पास 18 लोगों की टीम है, और वो 18 लोगों की टीम उन्हीं लोगों ने सेलेक्ट की है जो इंडस्ट्री में हैं, जो हम काटी के मेंबर्स हैं। और फिर प्रेसिडेंट की जिम्मेदारी है कि पूरी टीम के साथ जो प्रॉब्लम एरियाज़ हमारी बात हुई कि जी ये हमारे कोर ऑब्जेक्टिव हैं काटी के, कि जी इंफ्रास्ट्रक्चर को देखना है, साथ साथ जो है वो कंड्यूसिव इन्वायरमेंट जिसमें पॉलिसीज़ भी आ गई, यूटिलिटीज़ भी आ गई, और जो सेक्टर परफॉर्म कर रहा है उसको उसके लिए नई सहूलियात, ताकि हमारा जो एम्प्लॉयमेंट, हमारा इंडस्ट्री का अब जो ऑब्जेक्टिव एक्चुअली है वो एम्प्लॉयमेंट जनरेशन है। तो पूरी 18 की टीम जो है वो इस वक्त इस पे बैठी हुई है कि अगर जो इंडस्ट्री 70% पे भी है, लेकिन अगर इन हालात में इंडस्ट्री ने ले ऑफ किया तो कितनी ख़तरनाक सूरत हाल होगी इस शहर के लिए। तो हमने अपनी अपनी जो है वो प्रायोरिटी सेट की हुई है कि इंडस्ट्री के साथ भी बैठना है, इदारों के साथ भी बैठना है, कि जी इस वक्त
معیشت کے حالات بہت زیادہ خراب ہیں. جس سے بھی آپ بات کریں گے وہ کہیں گے کہ جی ایسا وقت انڈسٹریلسٹ خاص طور سے وہ کہے گا ایسا وقت ابھی تک نہیں دیکھا. صحیح تو بات ہے. کیا اس کو کوشش کر کے اس کو کنونس کرتے ہیں کہ نہیں ہر رات کے بعد جی صبح ہے. اور آپ نے یقیناً دیکھیں کووڈ میں بہت سارے لوگ جب یہ بات کرتے ہیں تو میں ان کو کنونس کرنے کی کوشش کرتا ہوں کہ دیکھیں کووڈ جو ہے نا وہ کوئی میں پچھلی صدی کی بات نہیں کر رہا, یہ 3 سال ہوئے ہیں. آپ نے کووڈ دیکھا ہے, آپ بہت ساری انڈسٹری ایسی تھی جو بالکل بند ہو گئی تھی اور پھر اللہ نے اپرچونٹی کریٹ کری ایسی کہ لوگوں کے ایکسپینشن پلانز بن گئے. وہ فار سم ریزن ہمارے یہاں پولیٹیکل انسٹیبلٹی تو خیر میں نے تو نہیں دیکھی کبھی بھی اپنے ہوش میں. ہاں اکنامک گروتھ بہت دیکھی ہے, چاہے پولیٹیکل اسٹیبلٹی ہو نہ ہو, اگر لوگ لگ جائیں اس دھن میں کہ نہیں کام کرنا ہے. تو میں نے آپ کو یہ ابھی اسی پروگرام میں عرض کیا کہ ہم 400 سے 600 700 ملین آئی ٹی کی ایکسپورٹ میں تھے ابھی 2.5 سال 3 سال پہلے. آج آپ دیکھ لیں یہی اکنامک کی معیشت کے وہی حالات ہیں اور ہم آج 3-3.5 بلین پہ پہنچ گئے اس لیے کہ ہم نے وہ فوکس ایریا بنایا. صحیح. جس نے ڈائیورسفائی کیا بزنس اور اس میں انویسٹ کیا, اس کو آبجیکٹو بنایا کہ جی ہاں اس میں تو پانی بھی نہیں چاہیے, اس میں تو گیس بھی نہیں چاہیے, اس ایریا میں انویسٹ کریں, ان بچوں کو پروموٹ کریں جو ان انسٹیٹیوٹ سے نکل رہے ہیں اور اپنے لیے بھی ریونیو جنریٹ کر رہے ہیں اور ملک کے لیے بھی ریونیو جنریٹ کریں. اور کیوں باہر جائیں جب آپ کے پاس اتنے اچھے ادارے موجود ہیں, آپ مل بیٹھیں اور گرو کرائیں. تو ہماری جو انڈیویجول آپ نے بات کی کہ جی کیا ذمہ داری ہے ایک انفرادی, تو ہے تو کلیکٹیو ذمہ داری, لیکن ان کو ڈیوائڈ کیا ہوا ہے پرائرٹیز پہ کہ جی یہ ایریا. اور ہمارے اس کے ساتھ ساتھ ایسوسیشن کی اور بھی ذمہ داریاں ہیں جس میں کراچی میں تقریباً ویسے تو 7 ہیں, 8ویں نوری آباد ہے, 7 ٹاؤن ایسوسیشنز ہیں بزنس. ہمارا جو ہے وہ آئین یہ کہتا ہے کہ آپ 7 ٹاؤن ایسوسیشن مل کے کام کریں. کیوں؟ اس لیے کہ بہت سارے جو پرابلم ہیں وہ کامن ہیں. تو کامن ایریاز پہ جب آپ مل کے بیٹھیں گے اور اپنی اپنی گزارشات ملا کر پھر سرکار کو جمع کرائیں گے تو سرکار کو لگے گا کہ 7 انڈسٹریل ایریا یہ بات کر رہے ہیں کہ جی یہ پرابلم سب سے پہلے حل ہو. تو یہ بھی ہماری آئین میں لکھا ہوا ہے کہ آپ نے یہ کام بھی کرنا ہے. اور ساتھ ساتھ بہت ساری ایسی چیزیں جن کا کور آبجیکٹو امپلائمنٹ جنریشن, انڈسٹریلائزیشن. اچھا آپ کو کیا لگتا ہے کہ آپ کو بینگ اے صدر, ٹھیک ہے آپ پریزیڈنٹ ہیں اور انڈسٹریز کی جہاں پہ بات ہو رہی ہے, تو آپ کو کیا لگتا ہے کہ آپ کو وہ سہولیات دی گئی ہیں؟ کیونکہ کراچی دیکھیں مین ہب ہے اور یہاں پہ بہت ساری چیزوں کی ضرورت ہے, تو آپ کو وہ چیزیں میسر ہیں ان سہولیاتوں کی بات اگر کریں تو؟ ان ٹرمز آف پریزیڈنٹ کو کوئی نہیں, جیسے آپ پریزیڈنٹ بھی ہیں اور آپ کو بہت ساری چیزیں بھی دیکھنی ہوتی ہیں, ذمہ داریاں بھی ہوتی ہیں, جیسے ڈرینیج کا سسٹم بھی بہت گڑبڑ ہے, پانی کا سسٹم بھی بہت گڑبڑ ہے. دیکھیں وہی اگر آپ انفراسٹرکچر سے ریلیٹڈ بات کریں اور اداروں کی بات کریں تو ہمیں ابھی 2 روز پہلے سندھ سالڈ ویسٹ مینجمنٹ نے ایک موبائل پورٹل کا جو ہے وہ افتتاح کیا, انوگریٹ کیا. اور یہ ادارہ جو ہے وہ تقریباً اس کو 2.5 سے 3 سال ہوئے کہ یہ اسٹیبلش ہوا ہے. اور اس سے پہلے آپ دیکھیں کراچی میں چاہے رہائشی علاقہ ہو یا انڈسٹری, وہاں کچرے کے بڑے بڑے انبار ہوتے تھے. اس ادارے کے آنے کے بعد آپ دیکھیں کراچی سے کم از کم آپ کو وہ کچرے کے انبار جو ہے وہ ملنا آپ بہت کم ہو گئے. ڈیفینیٹلی امپرومنٹ کی گنجائش ہمیشہ رہتی ہے آپ کو, لیکن جو بات 3 سال پہلے ہم دیکھتے تھے وہ نہیں ہے. اور اس ادارے نے پرفارم کیا ہے. جن لوگوں نے بھی باغ ڈور سنبھالی وہ سرکاری ہیں, جو پوری کام کر رہی ہے ٹیم وہ بھی سرکاری ہے. یہ سرکاری ادارہ ہے. چونکہ آپ نے سیوریج کی اور پانی کی بات کی, یہ ایک بدقسمتی سے ایک ایسا ادارہ ہے جس کے پاس بہت اہم ذمہ داری ہے. بغیر پانی کے نہ گھر چلتا ہے اور نہ انڈسٹری چلتی ہے. مجھے شاید یہ بات کرنے کی زیادہ ضرورت نہیں پڑے کہ جی کراچی کے شہری آبادی کے گھروں میں پانی کتنا آتا ہے اور وہ کیا ضروریات پوری کرتا ہے. لوگ پانی خریدتے ہیں,
वही हाल इंडस्ट्री का है। जो पानी मौजूद है और 1 रुपए में मौजूद है, इंडस्ट्री को 10 रुपए में ख़रीद के अपनी ज़रूरियात पूरी करनी पड़ती हैं। साथ साथ जो सीवरेज का निज़ाम है, अगर हम सिर्फ इसको ठीक कर लें कराची के, तो मेरा ख़्याल है ये शहर जो पहले रोशनियों का शहर और सफाई का एक मॉडल शहर होता था, अब पहले हम दुआ मांगते थे, लाहौर वाले दुआ मांगते थे कि अल्लाह कराची को, लाहौर को कराची जैसा कर दे। और आज आप लाहौर विज़िट करें, वो भी इसी मुल्क का हिस्सा है। और क्योंकि डिपार्टमेंट ने सिंध सॉलिड वेस्ट यहाँ काम कर रहा है, इसी तरह अगर KWSC भी यहाँ काम करना शुरू कर दे, सिर्फ सीवरेज ठीक कर दे, रोड पे पानी खड़ा हुआ नज़र ना आए, चाहे वो बरसात वैसे ही नहीं होती बदकिस्मती से, उनकी खुशकिस्मती के नहीं होती कि रोड पे पानी कम दिनों में खड़ा होता है, लेकिन हमारे यहाँ ड्रेनेज का निज़ाम आज तक भी सही नहीं हो पाया। और 1 दिन की बारिश हो, 2 दिन की बारिश हो तो गाड़ियाँ तैर रही होती हैं और लोगों के घरों में पानी होता है। बिल्कुल आम बात है। और इंडस्ट्री उससे ज़्यादा बुरे हाल में है कि लोगों की इंडस्ट्री में भी पानी आता है और जो इंफ्रास्ट्रक्चर है वो तबाह होता है। तो ये एक इदारा है कि जिसको हमें फोकस करके प्रायोरिटी बेस पे, वॉर फुटिंग पे इस इदारे को जो है वो ठीक करना चाहिए। बहरहाल कोई रिफॉर्मेशन इसकी जो है वो ट्रांसफॉर्मेशन हो रही है और वर्ल्ड बैंक ने कोई इस इदारे को कोई लोन भी दिया है, लेकिन अभी तक कोई चीज़ ऐसी सरफेस नहीं हुई जो कोई ऐसी पॉजिटिव बहुत नज़र आ रही हो। कोई वही जो बात हमने पहले की कि आर्जी तौर के कुछ हमारे जो हैं वो सलूशन है, टेम्पररी सलूशन है, परमानेंट सलूशन की तरफ हमें जाना है। तो ये इदारा अगर परफॉर्म करना है तो कराची में बहुत बेहतरी आ सकती है इंशाल्लाह। सर अॼु मां हिकिड़ी रिपोर्ट पे पढ़ी सुबुह, मूंखे न आहे ख़बर त केतिरी हद ताईं सही आहे। हिकिड़ो वेल नोन चैनल आहे पाकिस्तान जो ऐं तमामु वॾो चैनल आहे, न्यूज़ चैनल, जंहिं ते इहा रिपोर्ट पे हली, त असां थोरो एजुकेशन ते बि ॻाल्हायूं। जी जी। तव्हां एजुकेशनिस्ट बि आहियो। पाकिस्तान जा तक़रीबन 2,26,00,000 ॿार स्कूल ऐं पढ़ाई खां महरूम आहिनि। वॾो अंग आहे ऐं बदकिस्मती आहे असांजी, ऐं इन जा खोड़ सारा, छाकाणि जो इन ते स्टडी थी आहे वॾनि आलमी इदारनि सां मिली करे, जंहिंमें यूनिसेफ बि शामिलु आहे, त आख़िर इन जा सबब कहिड़ा आहिनि। त इहे ॿार जेके आउट ऑफ स्कूल आहिनि, हिकु त इहे आहिनि ॿार जेके आउट ऑफ स्कूल आहिनि, ॿियो इहो आहे त ड्रॉप आउट असां वटि छो आहे। त जेको ॿारु प्राइमरी में दाख़िल थिए थो, साल पढ़े थो, 2 साल या 4 साल पढ़े थो, उनखां पोइ वरी स्कूल छॾे थो वञे, त इन में खोड़ सारा, हिकु त गुरबत आहे, बुनियादी जेको उनसर आहे, लाज़मी जेको जुज़ आहे उहो त गुरबत आहे, त गुरबत जे करे ॿार तालीम हासिल नथा कनि। ॿियो इहो आहे त स्कूलनि में जेके तालीम जी सहूलियतूं आहिनि, ख़ासि तौर ते उन सहूलियतूं, हाणे सिंध हुकूमत कुझु क़दम खयां आहिनि, पर हिन वक़्तु बि पाण सिंध हुकूमत जी, छाकाणि जो 2022 जो जेको बोर्ड आई जेका, उन में मजमूई तौर ते जेको इंफ्रास्ट्रक्चर तबाह थियो, उन में वॾे पैमाने ते असांजे स्कूलनि जूं जेके इमारतूं आहिनि, हिन वक़्तु बि खोड़ सारा स्कूल अहिड़ा आहिनि जेके केतिरा त बिल्कुलु ई ख़तमु थी विया, जंहिंखे नए सिरे तामीर करिणो आहे, मुख़्तलिफ़ इदारनि जे ताउन सां उहे तामीर थियनि पिया, पर घणनि जायुनि ते ॿारहाड़ी में अञा ताईं उहे स्कूल अञा उन तरह सां न थी सघिया आहिनि। छोकिरियुनि जी तालीम जे हवाले सां जेके सहूलियतूं आहिनि, किथे बाउंड्री वाल मौजूदु न आहे, किथे जेकॾहिं छोकिरियुनि जो स्कूल आहे त उते तव्हांखे वॉशरूम जी सहूलियत न आहे, जेकॾहिं छोकिरियुनि जो स्कूल हुजे, बाउंड्री वाल न हुजे, वॉशरूम न हुजे, ऐं सुबुह जो 8 बजे खां 2 बजे ताईं जेकॾहिं को ॿारु उते रहे थो, त आख़िर उहो पंहिंजूं ज़रूरतूं, फितरी ज़रूरतूं कीअं पूरियूं कंदो। त इहे वॾा जेके बुनियादी मसइला आहिनि, इन तरह सां ॿिया खोड़ सारा मसइला आहिनि। मजमूई तौर ते इहे ॿार जेके करोड़नि जे तादाद में ॿाहिरि आहिनि, हाणे इन जे लाइ नॉन फॉर्मल एजुकेशन जे हवाले सां सिंध हुकूमत इन जे हवाले सां हिकु सिलेबस बि ठाहियो आहे, करिकुलम बि जोड़ियो आहे, त उहे ॿार जेके जिन जी उमिरि स्कूल वञण जी हुई ऐं उहे स्कूल न वञी सघिया, उन्हनि खे असां 4 साल वधीक नॉन फॉर्मल एजुकेशन जे तहत जेको आहे सो तालीम ॾियूं, ऐं उन्हनि खे पोइ 8 दर्जे जो सर्टिफिकेट ॾेई करे, जंहिं को हिकु वक़्त में माज़ीअ में तव्हां नई रोशनी स्कूल जेके तव्हां ॿुधा हूंदा, त जेके ॿारनि खे साल 2 साल पढ़ाए करे उन्हनि खे 5 जो सर्टिफिकेट ॾिनो त उन्हनि खे पढ़णु अचे, छाकाणि जो उन्हनि जी उमिरि निकिरी वई, ऐं उहो ॿारु जेकॾहिं दाख़िल थियणु वञे थो, ज़ाहिर 9 या 10 सालनि जो ॿारु जेकॾहिं पहिरें में दाख़िल थियणु वेंदो, त को बि स्कूल हुनखे दाख़िल पंहिंजे पहिरें क्लास में न कंदो, त उनजी उहा उमिरि स्कूल जेका वञण जी उमिरि उहा निकिरी वई। त इन ते बि सिंध हुकूमत कमु करे पई। हाणे उन ते तेज़ीअ सां अमल करण जी ज़रूरत आहे, ऐं केतिरे हद ताईं उन ते जेको आहे सो उन मां फ़ाइदो असां हासिलु करे सघूं था। करिकुलम बहरहाल हिन हवाले सां ठाहियो अथऊं, उमेदु करे सघूं था त उहे जेके करोड़नि जे तादाद में ॿार ॿाहिरि आहिनि, त घटि में घटि लखनि जे तादाद में कुझु ॿार अचनि। ॿियो जेको बुनियादी उनसर आहे, छाकाणि जो असां वटि इहो ज़हन में आहे त तालीम शायदि असांजे लाइ रोज़गार जो ज़रियो आहे। तालीम असां हासिलु कंदासीं त बहितर रोज़गार असांखे मिलंदो। तालीम रोज़गार जे लाइ न आहे, इहो हिकु
इन जो एस्पेक्ट थी सघे थो त तालीम सां असांखे रोज़गार मिले, पर असुल जेका तालीम आहे उहा शऊर ॾिए थी, इंसान खे असुल इंसान बणाए थी ऐं खोड़ सारियुनि शयुनि जे हवाले सां उनखे आगाही ॾिए थी। सो ॿियो इहो आहे त असां वटि तालीम जेका आहे उहा वरी फॉर्मल एजुकेशन आहे। हाणे फॉर्मल एजुकेशन इहा आहे त असां वटि कंहिं क़िस्म जी का स्किल न आहे, असां वटि को हुनर न आहे। खोड़ सारा माण्हू ॿार तव्हां ॾिसो इंटर करे BA करे ग्रेजुएशन या मास्टर्स करण खां पोइ बि बेरोज़गार वेठा आहिनि, छाकाणि जो नौकिरी जे इंतज़ार में। इन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था ऐं ज़रूरु ॻाल्हाईंदासीं इन ते बि। वक़्तु आहे ब्रेक जो। जी व्यूअर्स, वक़्तु आहे ब्रेक जो, कारे न वञिजो, जल्दी हाज़िर था थियूं। वेलकम बैक व्यूअर्स, बेर तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। ऐं मुंहिंजे भरिसां आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट। ऐं तव्हांखे ख़बर आहे त टपाल मेज़बान सिंध की नंबर 1 चाय वापस लाया है अपने सारिफीन के लिए सबसे बड़ी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो शो। टपाल मेज़बान जश्न जमालो में हिस्सा लेने के लिए सार्फिन टपाल मेज़बान जश्न जमालो का कोई भी पैक खरीदें, अपनी मालूमात पैक पर दिए हुए कूपन पर दर्ज करें और घर के करीबी टपाल मेज़बान जश्न जमालो के ड्रॉप बॉक्स में डाल दें और मौका पाएं टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिस्सा लेने का और ढेर सारे कीमती इनामात जीतने का। टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो होगा अब आपके अपने इन शहरों में हैदराबाद, ठट्टा, बदी, नवाबशाह, मोरो, सखर, लाड़काना, घोटकी, जैकबाबाद, दादू, खैरपुर, शिकारपुर, गंबट ऐं सांगड़। सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट, सिंध की शान टपाल मेज़बान। सो ज़बरदस्त अपॉर्चुनिटी आहे, तव्हां कोई भी टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट जो पैक ख़रीद कयो ऐं उनखे जेको आहे पंहिंजे भर वारे शॉप ते वञी करे या किथे भी तव्हांखे ड्रॉप बॉक्स मिले थो त तव्हां उन में पंहिंजो कूपन विझी छॾियो। क़ुरानदाज़ी जे ज़रिए तव्हां गेम शो में अचण जो हिकिड़ो मौक़ो तव्हांखे मिलंदो ऐं उन में एंटरटेनमेंट बि आहे ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे ढेर सारा क़ीमती इनाम बि मिलंदा। इंजॉयमेंट जी इंजॉयमेंट थींदी, इनामनि जा इनाम थी वेंदा। त ही उहे शहर आहिनि जिथे तमामु जल्द हो जमालो अचण वारो आहे, जश्न जमालो अचण वारो आहे। सो ज़रूरु तव्हां बि जेको आहे इहा चांहि इंजॉय कयो। अच्छा, मूंखे त इहा चांहि इन जे करे वणंदी आहे छो जो जॾहिं बि असां इन चांहि खे काढ़ींदा आहियूं त हिकिड़ो त हिन जो रंग, हिन जी ख़ुशबू ऐं ॿियो मज़ेदार हिन जो ज़ाइको, पीअण खां पोइ तव्हांजा जेके बि थक आहिनि सभु ख़तमु थी वेंदा आहिनि। त तव्हांखे महसूसु थियो दिमाग़ में लॻी चांहि? बिल्कुलु, असां त वरी शाइरीअ जो ज़ुबान में चवंदा आहियूं, तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा सारा थक रही इहो सही आहे, इहो सही आहे। सर, चाय अच्छी है, मज़ेदार है टपाल मेज़बान? के लिए मैं आपको बताऊं कि टपाल इज बेस्ड इन कोरंगी इंडस्ट्रियल एरिया। रियली? और हमारा बड़ा वैल्यूड ये मेंबर है जबरदस्त। आफ्ताब टपाल साहब बहुत अच्छे आदमी हैं, हमारे बहुत अच्छे दोस्त हैं। ज़बरदस्त ज़बरदस्त। त पोइ वाह वाह ॿई। ऐं हिकिड़ो स्लोगन तमामु ॾाढो मशहूरु थियो खोड़ सारा न, थोड़ी सी पत्ती टपाल की चाय बनाए कमाल। हा, इहा ॻाल्हि बि सही आहे, बिल्कुलु ठीकु आहे। सर, जे पाण एजुकेशन ते ॻाल्हाए रहिया हुआसीं, मां चाहींदसि त इनखे थोरो कंटिन्यू कयूं। त ॾिसो, क़ौमुनि जी तरक़ीअ में तालीम जो तमामु वॾो किरदारु आहे ऐं तालीम खां सवाइ असां इहो बि नथा चऊं त जेकॾहिं रोज़गार न आहे, तालीम न आहे, त हिन जो मतिलबु इहो न आहे त हरगिज़ त तव्हां तालीम हासिलु न कयो। ऐं बहसियत मुस्लमान जे असांजे लाइ त तालीम हासिलु करणु हर मुस्लमान मर्द ऐं औरत ते फ़र्ज़ु आहे। सो तालीम असांखे ज़रूरु हासिलु करणु खपे। उहो रोज़गार जे लाइ न, मक़सदु उनजा असांजा ॿिया हुजनि त असां बहसियत हिकु सुठे शहरीअ जे असांखे सुठी ऐं ख़राब में ख़बर पइजी सघे, असांजो सिविक सेंस जेको आहे उहो एतिरो थी वञे। जेको असां ॻाल्हि कयूं था न हींअर गंदगीअ जे हवाले सां, कचिरे जे हवाले सां, ॿियनि खोड़ सारियुनि शयुनि जे हवाले सां, त इदारा यकीननि ज़िम्मेदार आहिनि, पर किथे किथे असां पाण बि इन शयुनि जा ज़िम्मेदार आहियूं। जेकॾहिं असां रोडनि ते, रस्तनि ते, घिटियुनि ते या पंहिंजे घर जो गंद किचिरो साम्हूं साफ़ु करे ॿाहिरि न रखूं त इहा नौबत न ईंदी। मुहज़िब मुआशिरनि में इहे सभु शयूं जेके आहिनि हिकु ज़िम्मेदार शहरीअ जी, ऐं इहा तालीम जे करे मुमकिन आहे।
ऐं जेका हीअ तरक़ी दुनिया में तव्हां ऐं असां ॾिसूं था इहा बि तालीम जे करे ई मुमकिन थी सही आहे। ॻाल्हि हीअ जेका जदीद नयूं नयूं ईजादूं आहिनि इहे बि तालीम जे करे ई मुमकिन थियूं सही आहिनि। सो ॻाल्हि इहा ज़रूरी आहे ऐं इन करे असांखे पंहिंजनि ॿारनि खे लाज़मी तौर ते ऐं नियाणियुनि खे ख़ासि तौर ते तालीम जे ज़ेवर सां आरास्ता करणु खपे। असां वटि सिंधी मुआशिरे में आम तौर ते जेकॾहिं घर में नियाणी ॼमंदी आहे त असां उन वक़्त खां वठी हुनजो ॾाज जमा करणु शुरू कंदा आहियूं, पर असुलु जेको ज़ेवर आहे नियाणीअ जो उहो आहे इहा पढ़ाई तालीम। त ख़ुदा न ख़ास्ता सुभाणे जेकॾहिं उन ते को अहिड़ो ॾुखियो वक़्तु अचे थो, जेकॾहिं उन वटि तालीम हूंदी, उन वटि को हुनुरु हूंदो, का उन वटि स्किल हूंदी, त उहो पंहिंजे बचनि जो पेट पाले सघंदे। ऐं हूअं बि नसलुनि जी आबियारी ऐं जेका पहिरीं दर्सगाह आहे उहा माउ जी हंज आहे। जेकॾहिं माउ पढ़ियलु लिखियलु हूंदी त उहा पंहिंजे ॿारनि खे सुठे नमूने, ऐं असां हमेशह चवंदा आहियूं त मर्द पढ़ियो त फ़र्दु पढ़ियो, ऐं जेकॾहिं औरत पढ़े थी त सॼो ख़ानदान ऐं नसुलु पढ़ी थो वञे। हिन वक़्तु खोड़ सारा असांखे बि मौक़ो मिलियो रेडियो पाकिस्तान ते खोड़ सारनि माण्हुनि जे इंटरव्यूज़ करण जे हवाले सां। त हिन वक़्तु बि जेके वॾनि उहिदनि ते जेके माण्हू असांखे नज़र आया या जिन जो मूं इंटरव्यू जिन माण्हुनि जा कया आहिनि, त उन्हनि में जेको बुनियादी ऐं हिकु मुश्तरक ॻाल्हि नज़र आई उहा इहा आई त हर माण्हू इहो चए त कॾहिं त मुंहिंजी का नानी पढ़ियलु हुई, उहा उन वक़्तु अंग्रेज़नि जे दौर में को असां वटि स्कूल हूंदो प्राइमरी, कंहिं चए मुंहिंजी ॾाॾी पढ़ियलु हूंदी, कंहिं चए मुंहिंजी भेण पढ़ियलु हूंदी। त उन सां इहा तब्दीली आई त उहे माण्हू अॼु हिन वक़्तु वॾनि वॾनि उहिदनि ते सही ॻाल्हि आहे। ऐं उन्हनि जो निज ॿाहिराड़ीअ वारे इलाइक़े सां क़बाइली सिस्टम जिते तव्हां असां सम्झूं था त तालीम ऐं उते एतिरो अॻिते करे माण्हू कीअं थो अची सघे, त इहो बुनियादी उनसर आहे या मुश्तरक हिकु शइ जेका मुंहिंजे तजुर्बे मां गुज़री आहे त उन्हनि जे ख़ानदान में का न का हिकु औरत पढ़ियलु हुई। ऐं उहा जॾहिं औरत पढ़ियलु हुई त पोइ तव्हां ॾिसो त उहो चाहे सियासत जो मैदान हुजे, चाहे रांदियुनि जो मैदान हुजे, चाहे नौकरियूं हुजनि या कारोबार हुजे, उन में उहे माण्हू अॻिते निकिरी विया जिन जे घर में का औरत पढ़े। वाकई हक़ीक़त ॻाल्हि आहे। त इन जे करे अॼु जे दौर में बि ॾाज भली जमा कयो, तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो छा चवां मां ख़्वाहिश हूंदी आहे त सुठे खां सुठो ॾिजे, पर मां चवंदी आहियां त हाणे इहो ट्रेंड ख़तमु थियणु खपे ऐं तव्हां सुठी तालीम ॾियो। ऐं मां इहो चवंदी आहियां त जॾहिं का प्रॉपर्टी आहे न त उहा जेका शइ आहे न तव्हां नियाणी खे अव्वल ई ॾेई छॾियो। छा आहे जो पोइ वरी इलाही मसइला थींदा आहिनि, ॿाहिरि बि माशाल्लाह वरी पोइ जहिड़ा कंदा आहिनि, न ॾींदा आहिनि, इलाही शयूं थींदियूं आहिनि। असां इन्हनि शयुनि खां चङी तरह वाक़िफ़ आहियूं, पर मां चवां थी त नियाणी खे उनजो हक़ु अव्वल ई शादी खां पहिरियां ॾेई छॾियो त हुनखे पोइ का प्रॉब्लम ई न थींदी। मुंहिंजे ख़्याल सां इलाही माण्हू मूंसां इतफ़ाक़ न कंदा, इलाही माण्हू चवंदा त ग़लति थी चवे, पर मुंहिंजे ख़्याल सां इहो सही आहे। जेको असां पंहिंजे वॾनि खां सिखियो आहे, जेको मां ॾिठो आहे, उहो ई मां हिते ॻाल्हि बयानु करे रही आहियां। सर, आप ये ज़रूर बताइए कि इलेक्ट्रिसिटी और गैस की तरसील को आप कैसे देखते हैं? देखें, गैस की तरसील में कोई मसला नहीं है, लेकिन चूँकि रिजर्वायर जो है वो ख़त्म होते जा रहे हैं पाकिस्तान में, और इस वक्त जो है वो RLNG इंपोर्ट कर रहे हैं हम, और जो जितने ये इदारे हैं SSGC सिंध में और SLNG अप नॉर्थ में, ये वो ब्लेंड करके जो रिजर्वायर हैं RLNG में ब्लेंड करके जो है वो कंज्यूमर को दे रहे हैं। तो वो इदारा सही परफॉर्म कर रहा है। उसके सिर्फ जो टैरिफ्स हैं उनके ऊपर बैठ के हम वक्तन फ़वक्तन बैठ के बात करते रहते हैं कि जी इस वक्त अगर इंपोर्ट में आपने सौदे जो है वो सस्ते किए में, तो इंडस्ट्री को भी सस्ती जो है वो गैस फराहम की जाए। बिजली जो है वो अगर हम थोड़ा सा वे फॉरवर्ड, थोड़ा विजन अगर रखें, फ्यूचरिस्टिक अगर कोई बात करें, तो मेरे ख्याल है कि शायद कोई 8-10 सालों में हम शायद तार भी ना देखें। जिस तरह से कन्वर्जन हो रही है, आप देखें नॉन ट्रेडिशनल मेथड्स जिनको आप कहते हैं, वो उनसे जो है वो बिजली बनाई जा रही है, ख़ास तौर पे सोलर से। अब जिसके पास छत मौजूद है उसके पास सोलर पैनल इस वक्त मौजूद है। क्योंकि उनकी कीमतें जो हैं वो बहुत मुनासिब हैं इस वक्त, और सारिफ जो है वो के इलेक्ट्रिक के बजाय इन पे कन्वर्ट हो रहे हैं कि जी वो अपनी बिजली ख़ुद बनाएं और वो इस्तेमाल करें। और आगे वक्त भी यही कह रहा है कि कुछ दिनों बाद, कुछ सालों बाद, कुछ दिहाइयों बाद ये तार और ये ग्रिड्स जो हैं वो ख़त्म होने वाले हैं। हम चूँकि जो थर्ड वर्ल्ड कंट्री के बासी हैं, इसलिए शायद हमें थोड़ा सा टाइम लगेगा, लेकिन दुनिया जो है वो इन्हीं रास्तों पे चल के जो है वो अब इन ट्रांसमिशन लाइन से जो आगे की बात हो रही है, और बहुत ही
سائنس نے چونکہ بہت ترقی کر لی اس جہد میں خاص طور سے، تو آپ دیکھیں کہ چھوٹی سی جگہ میں پینلز لگا کے اچھی بجلی پیدا کی جا رہی ہے، اور اس کو اسٹور کرنے کی جو بیٹریز اور جو انورٹرز انٹروڈیوس ہو گئے ان کی لاگت بھی کم ہوتی جا رہی ہے وقت کے ساتھ ساتھ. تو اگر انڈسٹری کی بات کریں تو ڈیفینیٹلی بہت بڑا چیلنج ہے کہ الیکٹرک سے صارفین کو، اور اس میں جو ہے وہ ایک تو یہ کہ بجلی کی ترسیل، ہمیں بجلی 24 گھنٹے، خوش قسمتی سے انڈسٹریل ایریا جو ہے وہ شٹ ڈاؤن فری ہیں، ان کے یہاں کوئی جو ہے وہ لوڈ شیڈنگ نہیں ہوتی اور 24 گھنٹے بجلی ہوتی ہے. ٹیرفس میں ڈیفینیٹلی اس وقت اگر بات کریں پڑوسی ممالک سے، اگر آپ کمپیئر کریں تو جن نرخوں پہ بجلی دی جا رہی ہے تو ہماری کاسٹ آف پروڈکشن بہت ہائی ہے. ایکسپورٹرز ہمیشہ یہ بات کرتا ہے کہ جی آپ جو بجلی دے رہے ہیں اور اس سے ہم کوئی پروڈکٹ بنا کے ایکسپورٹ کر رہے ہیں، اور کوئی پڑوسی ملک یا ریجن کا، لیٹ سے چائنا، انڈیا، بنگلہ دیش کی اگر بات کریں تو اس میں جو بجلی کے نرخ ہیں وہ یکسر بہت کم ہیں. ساتھ ساتھ اور ایک چیز ہے وہ جو ماحول جس کی ہم ہمیشہ بات کرتے ہیں، ورلڈ انڈیکس پہ آپ دیکھیے کہ ایز آف ڈوئنگ بزنس، کاروبار کرنا آسان کہاں پہ ہے، یہ جو ہے وہ ایک انڈیکس ہے ورلڈ وائڈ جو فالو کرتا ہے. آپ پاکستان دیکھیں وہ آج 190 نمبر پہ اس میں موجود ہے، جبکہ آپ کا پڑوسی ملک 62 پہ فال کرتا ہے. تو یقیناً انہوں نے کوئی ایسا ماحول بنایا ہے، انہوں نے کاروبار کرنے کو آسان بنایا ہے، کاسٹ آف پروڈکشن ان کے اتنی نہیں ہے. تو ایکسپورٹر بھی گرو کر رہا ہے، انڈسٹری گرو کر رہی ہے، لارج انڈسٹری گرو کر رہی ہے. وہاں جو ہے وہ آپ کو بڑے بڑے جائنٹس نظر آتے ہیں گروپس میں. یہاں ایک سرٹن لیول پہ آن کے آپ دیکھتے ہیں کہ کاروبار کی جو ہے نا وہ ایک سیچوریشن ہو جاتی ہے کہ جی بس اس سے آگے گرو نہیں کر پاتا. کوئی ہمارے یہاں امبانی نہیں مل پاتا، کوئی میمنو میں ہمارے یہاں کوئی ایسا نہیں ہے کہ ہمارے پاس کاروبار کرنے کی صلاحیت موجود نہیں ہے، لیکن اس ماحول کی وجہ سے وہ سیٹ یہ سوچتا ہے کہ یار پھر پاکستان سے اچھا ہے کہ اگر مجھے، کیونکہ اس کو سب سے پہلے اپنا نفع چاہیے، وہ اس پہ سوچتا ہے کہ مجھے 1 روپے لگا کے اگر مجھے 2 روپے بن رہے ہیں اور صرف 1 گھنٹے کی فلائٹ ہی تو لینی ہے اور تو کچھ بھی نہیں ہے، اور یہاں لگا کے اتنی درد سری پال لوں اور پھر جو ہے وہ ملے بھی 8 آنے. تو وہ یہ میں موٹے موٹے الفاظ میں ناظرین کے آپ کے لیے بات کر رہا ہوں. تو وہ ماحول ہمیں اور وہ نرخ ہمیں دینے ہیں تاکہ یہاں پہ جب ہم انٹرنیشنل انویسٹمنٹ کی بات کرتے ہیں، ہم کہتے ہیں کہ جی کسی سے بات کرتے ہیں کہ جی یہاں انویسٹ کریں، ان ایریاز میں انویسٹ کریں، تو وہ کہتا ہے یار آپ تو خود آن کے ہمارے ملک میں پیسے لگاتے ہیں، آپ ہمیں کیوں کہہ رہے ہیں کہ ادھر آ جائیں. تو یہ ایک بہت بڑا چیلنج ہوتا ہے جب ہم ایف ڈی آئیز، فورن ڈائریکٹ انویسٹمنٹ کی بات کرتے ہیں، کوئی جوائنٹ وینچرز کی بات کرتے ہیں. بہت اچھے کام پیرالل ٹو دیٹ دیکھیں ایس سی او ہوئی ہے، اور اس کی جو کریڈٹ ہے وہ اس وقت کی پولیٹیکل گورنمنٹ اور اسٹیبلشمنٹ کو جاتا ہے، ایس آئی ایف سی کو جاتا ہے کہ انہوں نے ایک بہت بڑا کام کیا. یہ پورٹرے کر رہا ہے کہ آپ کے ملک میں بہت اسٹیبلٹی ہے، اور اس سے آپ جو ہے وہ آپ کے ہاں انویسٹمنٹ آئے گی. اور سی پیک 2 اناؤنس بھی ہو گیا، $52 بلین کی اناؤنسمنٹ بھی ہو گئی. آپ کے 3 دوست ملک آپ کے ساتھ جو ہے وہ 3 سال کے لیے پکے کھڑے ہو گئے، یو اے ای، سعودی عرب، چائنا، کہ جی ہم آپ سے جو ہے وہ ابھی کوئی پیسے واپسی کا مطالبہ نہیں کر رہے، آپ اپنی معیشت ٹھیک کر رہے ہیں. تو پازیٹیو چیزیں بھی ہو رہی ہیں، لیکن جو فوکسڈ ایریا ہیں جس کے اوپر ہمیشہ انڈسٹری آواز اٹھاتی ہے کہ جی اگر ان کو بھی ٹھیک کر لیا جائے، ان نرخوں کو ٹھیک کر لیا جائے تو ہم ایک دم سے جو ہے وہ بوسٹ کریں گے. صحیح. اچھا، انڈسٹریز کو سب سے بڑا چیلنج کس چیز کا آتا ہے جب ایک گورنمنٹ چینج ہوتی ہے اور وہ اپنا اگر ٹائم پیریڈ پورا کر لے یا ٹائم پیریڈ نہ بھی پورا کرے، یہاں تو کچھ بھی ہو جاتا ہے، تو اس میں پھر ایک انڈسٹری کو کتنا نقصان ہوتا ہے؟ دیکھیں کرن صاحبہ، ایک چیز ہوتی ہے جس کو کہتے ہیں برانڈنگ. پاکستان کے اوپر جو ہے وہ لیبل لگ گیا ہے کہ یہاں جو ہے وہ کنسسٹنسی اور سسٹینیبلٹی نہیں ہے. تو جو ہمارا کسٹمر ہے وہ اس کا ٹرسٹ جو ہے نا وہ شیک رہتا ہے. وہ اس کو جو ہے نا وہ آرڈر دیتے ہوئے ہمیشہ خوفزدہ ہوتا ہے کہ ٹائم پہ شپمنٹ مل جائے گی یا نہیں ملے گی. چاہے ہم روپے کی چیز 90 پیسے میں دے بھی رہے ہیں، اس کو
पड़ोसी मुल्क नहीं जाना पड़ रहा, उसको यहाँ 10 पैसे कम में चीज़ मिल रही है। लेकिन इसको ये है कि कोई अनस्टेबल कोई चीज़ हुई, इनका दौर अचानक से ख़त्म हुआ, दूसरी सरकार आई तो क्या होगा, शहरों के हालात क्या रहेंगे, एनर्जी की सूरत हाल क्या रहेगी, आज पॉलिसी ये है कल कुछ और ना इंट्रोड्यूस हो जाए, तो ये बहुत डैमेज करता है। इसके लिए हमें हमेशा अपने मुल्क की ये ब्रांड करने की ज़रूरत है कि यहाँ स्टेबिलिटी है, एक पॉलिसी है। हम एक कोई 10 साल के लिए कोई चार्टर बनाएं इस शहर के लिए, इस सूबे के लिए, इस मुल्क के लिए, और सब मिलकर उसके ऊपर लग जाए कि जी चाहे फेडरल में किसी की हुकूमत हो, चाहे प्रोविंस में किसी की हुकूमत हो, इन पॉलिसीज़ को टच नहीं किया जाएगा, क्योंकि ये तो मुल्क को चलाने की पॉलिसीज़ हैं। सही। अगर उनको ख़राब किया गया तो फिर मेरा ख़्याल है, बहुत सारे लोग ये बात कर चुके हैं कि हम अपने आखिरी मौक़ों में हैं, अगर ये मौके हाथ से निकल गए तो शायद फिर हमारे लिए बहुत मुश्किल हो जाएगी खड़ा होना, और फिर हम किसी और गहरे कुएं में गिरने का। अल्लाह ना करे, अल्लाह ना करे, अल्लाह बेहतर कंदो इंशाल्लाह। इंशाल्लाह दुआ है त पाकिस्तान हमेशा तरक्की कंदो रहंदो, ऐं पाकिस्तान जेको आहे असांखे इलाही कुझु ॾिनो आहे, ऐं हीअ असांजो प्यारो मुल्क आहे। क्राइसिस हर मुल्क में ईंदा आहिनि, हर शहर में ईंदा आहिनि, हर जॻह ते ईंदा आहिनि, पर हिननि क्राइसिस खां असांखे निकिरणो पाण खे ई आहे इंशाल्लाह। इंशाल्लाह मां तव्हांजे हवाले सां हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधी आहे। जी जी। तव्हां शेरो शाइरी त माशाल्लाह कंदा ई आहियो, पर तव्हां गानो बि ॻाईंदा आहियो। बसि उहो त मां तव्हांखे ज़िक्र कयो न त ॻाइण ऐं रोअण ऐं ॻाइण हर कंहिंखे हर कंहिंखे ईंदो आहे। पोइ को सुर में रहंदो आहे, को बेसुरो रहंदो आहे, को बेसुरो रहंदो आहे, पर पोइ तव्हां त सुर में चवंदा ॻाईंदा आहिनि आहियो कंहिंजो न। खिलण बि ख्वारी, कंहिंजो रोअण बि राहत। रोअण बि राहत, तव्हां त सुर में ॻाईंदा आहियो न। इहो त हाणे ॿुधण वारनि खे ख़बर न, बाक़ी त हर को पाण चवंदो मां सुरीलो आहियां। त बसि पोइ असांखे कुझु ॿुधायो। हा बिल्कुलु, कोशिशि कयूं था। हाणे साईं जेको म्यूज़िशियन असांजो आहे उहो महिरबानी कंदो त खोड़ सारी वरी जेके आहिनि न ख़ामियूं वरी उन में लिखी थी वञनि। अखियुनि में डार थी पिया अथई, लॻे थो प्यार थी पिया अथई। अखियुनि में डार थी पिया अथई, लॻे थो प्यार थी पिया अथई। सदा कोमल कलायुनि मां, सदा कोमल कलायुनि मां, कंगण बेज़ारु थी पिया अथई, लॻे थो प्यार थी पिया अथई। अखियुनि में डार थी पिया अथई, लॻे थो प्यार थी पिया अथई। सदा रेशम जे ज़ुल्फ़नि मां, सदा रेशम जे ज़ुल्फ़नि मां, हीअण बावार थी पिया अथई, लॻे थो प्यार थी पिया अथई। अखियुनि में डार थी पिया अथई, लॻे थो प्यार थी पिया अथई।
हलण में चाल काॾे वई, हलण में चाल काॾे वई। हलण में चाल काॾे वई, हलण में चाल काॾे वई। कदम छो बारू थी पिया अथई, लॻे थो प्यार थी पिया अथई। अखियुनि में ॾार थी पिया अथई, लॻे थो प्यार थी पिया अथई। अखियुनि में ॾार थी पिया अथई, लॻे थो प्यार थी पिया अथई। वाह माशाल्लाह, इलाही सुरीला आहियो। ये साईं जी आवाज़ महिरबानी आहे आहे जी। कीबोर्ड ते न न बड़े माशाल्लाह ख़ामियूं कुझु। माशाल्लाह, वेरी नाइस। कंहिंजी शाइरी आहे इहा? इहा त मूंखे वण ज़हन में न आहे शाइरी, अच्छा त खोड़ सारा शाइर आहिनि, पोइ हाणे कॾहिं कॾहिं शहर जो नालो मां हिकु प्रोग्राम में तक़रीबन कंपेयरिंग कयां पोइ त वरी तॾहिं शुरूअ में आदत हूंदी, ज़ाहिर हाणे उमिरि जे उन हिसे में आहियूं त घणियूं शयूं विसरी थी वञनि। त पोइ मूं हिकु शेर पढ़ियो, वरी शाइर जो नालो कयो, त खोड़ सारा अदीब शाइर वेठा हुन चयो हुनजो शेर न आहे। अच्छा। पोइ हाणे उन ॾींहं खां पोइ मां हाणे जॾहिं शेर नालो पढ़ंदो आहियां त खणणु हुन शाइर छॾे जो ॾिनो नालो आहे। न खणंदो न न सही आहे। ऐं माशाल्लाह मां चवंदी आहियां त शाइर ऐं हिकिड़ो म्यूज़िशियन, आहियां। हा इन्हनि खां तव्हां जेतिरो बचो न ओतिरो सुठो आहे। न त मतिलबु अगरि कोई म्यूज़िशियन कोई वॼाईंदो ऐं कोई उस्ताद जे साम्हूं वेठल हुजे, उहो हिकदमि तव्हांखे पकिड़े वठंदो। पकिड़े वठंदो। सो इहा ॻाल्हि आहे। तव्हांखे कॾहिं खां शेरो शाइरी जो शौक़ु थियो? शेरो शाइरी त ॾिसो स्कूल जे ज़माने खां जॾहिं मां असां छाकाणि जो रेडियो जी ॻाल्हि कईसीं त रेडियो ते वरी माण्हू मौसीक़ी जा प्रोग्राम ॿुधे थो, शाइरी ॿुधे थो। ऐं ॿियो वरी असां उन स्कूल जे ज़माने में पंहिंजे ॻोठ में लाइब्रेरी बि क़ाइमु कईसीं, त उते वरी खोड़ सारा शाइरीअ जा किताब हुया, अख़बारूं बि ईंदियूं हुयूं, शाइरी बि ईंदी हुई, त उन में पोइ पढ़ी करे ज़ाहिर हिकु उमिरि जो हिसो आहे त उन में माण्हुनि खे शौक़ु बि थिए थो। हाणे त नौजवाननि जा शौक़ु वरी तब्दील थी विया आहिनि तमामु घणा। सही सही। सो इन करे हाणे वरी मोबाइल ऐं ॿियूं खोड़ सारियूं शयूं आयूं अची वियूं, एक्टिविटीज़ अची वियूं घणियूं शयूं अची वियूं आहिनि, छाकाणि वक़्त सां हालतुनि सां घणियूं शयूं तब्दील थियनि पियूं। पर तव्हांखे छा थो लॻे त शाइरी सां इंसाफ़ थिए पियो अॼु जे दौर में? न, जेके सुठा शाइर आहिनि उहे त कनि था, बाक़ी जेका ईअं वल्गर शाइरी आहे उहा उन वक़्तु बि थींदी, उन वक़्तु बि माण्हू इन क़िस्म जी शाइरी कंदा हुया ऐं हाणे बि कनि था। पोइ हर कंहिं पंहिंजे ॿुधण जी पंहिंजी चॉइस जी ॻाल्हि आहे। हा इहो बि सही ॻाल्हि त आहे। सुठा सुरीला रागी बि असां वटि आहिनि, सुठा शाइर बि असां वटि आहिनि, जेके हिन वक़्तु जदीद तमामु सही, तव्हां खां शाइरी बि ॿुधंदासीं, हा। पर हिते ब्रेक वठी वठूं। जी व्यूअर्स, वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। सर जीअं तव्हां कंपेयरिंग बि कई आहे, होस्टिंग बि कई आहे, एक्टिंग बि कई आहे, तव्हांखे सभिनि खां वधीक मज़ो कहिड़ी शइ में आयो? वधीक त मूंखे होस्टिंग में, छाकाणि जो हिकिड़ो त रेडियो ते बि लाइव प्रोग्राम कंदा आहियूं, टेलीविज़न ते बि थींदो आहे त लाइव ई प्रोग्राम थींदो आहे। ॿियो वरी जेको ऑडियंस आहे स्टेज ते बीही करे जेको प्रोग्राम करे थो न, त उनजो वरी मज़ो पाण, छाकाणि जो फौरी तौर ते ऑडियंस जो रिस्पॉन्स अचे थो ऐं उन वक़्तु जेको आहे वॾो हुजूम हुजे थो, त सभ खां वधीक जेके असां स्टेज ते कंपेयरिंग जेको करिणो आहे। अच्छा, कॾहिं फंबलिंग थी वई ईअं त पोइ उन शइ खे कीअं कवर कंदा आहियो? फंबलिंग थी वेंदी आहे, पर ख़ासि तौर ते असां जेके रेडियो जा माण्हू आहियूं उन्हनि खे कोशिशि करे उन्हनि में इन क़िस्म जी न हूंदी आहे त उहो ई हो, छाकाणि जो असां रेडियो ते ॻाल्हाईंदा आहियूं त उन वक़्तु जेकॾहिं इहे सभु शयूं थियनि त जेको रेडियो ते ॿुधंदड़ आहे असांजो, त उहो बेज़ार थी वेंदो। त हिकिड़ी तरबियत मां जंहिं मां असां गुज़रंदा आहियूं त उन में कोशिशि आहे त रवानीअ सां ॻाल्हायूं। ऐं ॿियूं इहे शयूं आहिनि जेके उहे ज़हन में यादि हूंदियूं आहिनि या पोइट्री जेका यादि आहे त कोशिशि करे उहा ई पढ़ंदा आहियूं। पर कॾहिं कॾहिं थी वेंदी आहे, पर स्टेज ते उनखे कंट्रोल करणु त जीअं जेके साम्हूं वारा माण्हू आहिनि उन्हनि खे महसूसु न थिए, इहो वरी हिकिड़ो कमु। कॾहिं कॾहिं ऑडियंस ॾाढी कोऑपरेटिव हूंदी आहे, कॾहिं कॾहिं ऑडियंस ॾाढो मतिलबु समटाइम तव्हांखे तंग बि कंदी आहे,
ऐं उन मरहले मां कॾहिं गुज़रिया, कॾहिं तव्हांखे अहिड़ो रिस्पॉन्स मिलियो? खोड़ सारनि जाइनि ते किरण ॾिसो न, ऑडियंस हूंदी आहे उहो पंहिंजे मिज़ाज जे मुताबिक़ कॾहिं का शइ को फ़नकार अचे थो उन्हनि खे पसंदि अचे थो या वरी नथो पसंदि अचे। ऐं ॿियो वरी जेकॾहिं ऑडियंस आहे हिकिड़ो वरी मूड ऐं मिज़ाज उन्हनि जो ठही वञे थो या जेको हू चाहिनि था त उनजे हवाले सां वरी कॾहिं नारेबाज़ी खोड़ सारियूं शयूं थियनि थियूं, त पोइ उहे सभु शयूं वरी असांजे ज़हन ते उन्हनि जे मिज़ाज जे मुताबिक़ जेकॾहिं वरी कुझु शइ या पोइट्री उन्हनि खे ॿुधाए छॾींदा आहियूं त उहे वरी पोइ शांत थी वेंदा आहिनि, त जानी असांजी ॻाल्हि थिए थी हाणे। सही त हू सम्झंदा आहिनि त शायदि असांखे को नज़रअंदाज़ कयो थो वञे, पर जॾहिं वरी उन्हनि जी कॾहिं ॻाल्हि थी वञे, कुझु इहो सियासी जलसनि में बि इहे थिए थो ऐं कुझु ईअं जेके प्रोग्राम थियनि था स्टेज ते उन्हनि में भी ये थियो है, पर अल्हम्दुलिल्लाह घणे हद ताईं कवर असां करी करे रहा था है। वञूं। जबरदस्त सर, जैसे अभी इन्होंने सिंधी में सॉन्ग सुनाया हमें ब्रेक से पहले, तो आपको म्यूजिक का शौक है? सुनने की हद तक तो बिल्कुल नहीं सर, ये तो बोल के आपने यहाँ पे बात ही खत्म कर दी कि सुनने की हद तक। ऐसा तो हो नहीं सकता, थोड़ा बहुत तो आप गाते ही होंगे। मैं नहीं, देखें बच्चों के सामने तो बिल्कुल मैं माइक पकड़ के वो अपना यूट्यूब लगा के, और ये सब घर में तो मेरे ख्याल है सब करते हैं, ये इतना फ़न तो। लेकिन ये कि अगर आप कहेंगी तो मैं, क्योंकि कुछ ना कुछ टाइम पे अपने पास कोई चीज़ निकाल के पढ़ता हूँ ज़रा पोइट्री। ओह जबरदस्त, तो इत्तेफाक की बात है, जो लास्ट पोइट्री मैंने मोबाइल पे पढ़ी है, अगर आप कहेंगी तो जरूर जरूर, व्हाई नॉट। मैं आपको वो सुना देता हूँ। या तो मुझे खबर ही कोने ता भी मतलब पोइट्री करना होगा। नहीं मैं कहता नहीं हूँ, मैंने पढ़ी है ये पढ़ना है वो, हेलो। जी हाँ। ये मेरा ख्याल है, क्योंकि आपने पहले भी वो उनसे पूछा था कि शायर का नाम, तो मेरा ख्याल है ये अल्लामा इकबाल ने तर्जुमा किया है किसी अंग्रेज़ पोएट का। मैं पढ़ता हूँ। टहनी पे किसी शजर के तन्हा बुलबुल था कोई उदास बैठा। टहनी पे किसी शजर के तन्हा बुलबुल था कोई उदास बैठा। कहता था कि रात सर पे आई, उड़ने चुगने में दिन गुजारा। पहुँचूं किस तरह आशियाँ तक, हर चीज़ पे छा गया अंधेरा। सुनकर बुलबुल की आहुजारी, जुगनू कोई पास ही से बोला। हाजिर हूँ मदद को जानो दिल से, कीड़ा हूँ अगरचे मैं ज़रा सा। वाह, क्या गम है जो रात है अंधेरी, मैं राह में रोशनी करूँगा। अल्लाह ने दी है मुझको मशल, चमका के मुझे दिया बनाया। हैं लोग वही जहाँ में अच्छे, आते हैं जो काम दूसरों। वाह जबरदस्त, वेरी नाइस। कमाल कमाल। वाकई या उन दौर जी भी पोइट्री हुई। हाँ बिल्कुल, इन दरसी किताबनि में भी शामिल आहे ॿारनि जे लाइ, जेके ॿारनि जूं नज़मूं आहिनि, पोइट्री आहे, उनमें दरसी किताबनि में शामिल आहे। जबरदस्त जबरदस्त। तो आपको मतलब पढ़ने का शौक है इस तरह? मेरा ख्याल है मैं अपनी एनर्जी, या तो मैं अपने बच्चों से जो चार्जर हैं मेरे, या अगर वो नहीं हो तो मैं ऐसे ही मोबाइल में कोई बुक्स वगैरह या पोइट्री इस तरह? थोड़ा सा टाइम कंस्ट्रेंट होता है वैसे, लेकिन मैंने मिर्ज़ा गालिब को अभी भी कोशिश करता हूँ पढ़ूँ और समझूँ, जबरदस्त। तो मुझे उससे थोड़ी एनर्जी और पॉजिटिव वाइब्स आती हैं। सही सही। तो आप अपना ज़्यादातर वक्त कैसे स्पेंड करते हैं? देखें, ये जिम्मेदारी के मिलने के बाद तो बिल्कुल ऑल टुगेदर डिफरेंट शेड्यूल है, और उसमें ज़्यादातर जो है वो मेंबर्स के जो प्रॉब्लम्स हैं उनको सलूट करने के लिए जब आदमी बैठता है तो दिन का नहीं पता चलता कि कहाँ चला गया। और फिर इस एक महीने के अंदर ही मिनिस्टर से मुलाकात, उनको इनवाइट करना, कमिश्नर कराची के पास जाना, कल सुबह वो हमारे पास मौजूद होंगे ऑफिस में, ब्यूरोक्रेसी से, मिनिस्टर से, डिपार्टमेंट से, ये सुबह से लेकर रात तक। और फिर साथ चूँकि ज़िम्मेदारी मिली है तो हर आदमी चाहता है कि आप उसके पास मेहमान हों और उसकी कोई तकरीब हो रही हो तो आप ज़रूर मौजूद हों। सही। तो कोशिश कर रहा हूँ कि इस सारी जिम्मेदारियों को जो बैलेंस रखूँ और किसी को ना नहीं बोलूँ। सही सही। आपको क्या लगता है कि आपकी जो जिम्मेदारियां हैं जिसकी वजह से आप सेलेक्ट हुए, सदर हुए, आप अपनी काबिलियत से दोबारा भी हो सकते हैं? देखिए अभी शुरुआत है, देखिए सफ़र कहाँ तक जाता है, लेकिन डेफिनेटली आदमी अपने लिए कोशिश करता है कि ग्रो करे और इससे आगे। हमारे यहाँ एक्चुअली जब कोरेंगी एसोसिएशन में जो प्रेसिडेंट, जितने फॉर्मर प्रेसिडेंट्स हैं, वो प्रेसिडेंट की लीग से भी जो है वो स्टेप अप हो गए। अब मुझे कोई भी इशू होता है तो मेरी ब्लेसिंग ये है कि मैं अपने फॉर्मर प्रेसिडेंट को, किसी को भी फ़ोन करता हूँ, कहता हूँ यार ये इशू है,
मैं आपको भी मिसाल दूं, हमारे यहाँ कोई EOBI का अभी 2 रोज़ पहले कोई इशू आया बड़ा सीवियर किस्म का, तो मैंने चेयरमैन साहब को फ़ोन किया, डॉक्टर जावेद साहब को, कहने लगे यार जुनैद मैं ट्रैवल में हूँ, लेकिन मैं जैसे ही आ जाता हूँ तो फिर मुलाकात करते हैं, ट्यूसडे मेरा जो है वो साइट में है, वेडनेसडे इंशाल्लाह मिलता हूँ। तो ऐसे ही जिक्र आया, मेरे 2 फॉर्मर चेयरमैन बैठे थे, मैंने कहा भाई EOBI के चेयर आ रहे हैं वेडनेसडे को। कहने लगे कौन है? मैंने कहा डॉक्टर जावेद। कहने लगे वो चेयरमैन नहीं है। मैंने कहा नहीं, उनके पास एडिशनल चार्ज है। तो फ़ोन में लाया, बोले डॉक्टर साहब ये मेरा छोटा भाई है। तो मेरे जो फॉर्मर प्रेसिडेंट्स हैं जितने, वो मेरी ब्लेसिंग है। तो काटी बड़ा बड़ा जो है वो जेल्ड होके बॉन्ड होके आपस में, तो मेरी ये जिम्मेदारी हो जाएगी, तो फिर मैं फॉर्मर चेयरमैन बन जाऊंगा और ये एक्सपीरियंस जो है वो फिर नेक्स्ट प्रेसिडेंट के इंशाल्लाह काम आ रहा है। सही। सर आज के शो का आपसे लास्ट सवाल करूंगी, उसके बाद फिर मज़ीद सर से गुफ्तगू करके फिर हम वाइंड अप की तरफ जाएंगे। तो ये बताइए कि ट्रेड एंड इंडस्ट्री के इलेक्टेड बॉडी की मियाद कितनी होती है? देखें 2 साल का हमारा टेन्योर है और उसके बाद हमारे यहाँ इलेक्शन होते हैं। तो ये अभी कानून में तब्दीली आई है 2 साल पहले 1 साल के लिए था, और अब ट्रेड बॉडीज़ की जो एग्जीक्यूटिव कमेटी है वो 2 साल के लिए आती है, और लोगों के जो प्रॉब्लम्स हैं, इंडस्ट्री के जो प्रॉब्लम्स हैं उनको सर जोड़ कर बैठते हैं और फिर हल करते हैं। हमारे यहाँ खुशकिस्मती से चूँकि एक ही ग्रुप है, सब उसी को मिलकर सब उस एक ही एजेंडा के ऊपर काम कर रहे हैं, इंडस्ट्रियलाइजेशन के ऊपर, एम्प्लॉयमेंट के ऊपर। तो हमारे यहाँ कोई इलेक्शन नहीं होते, बल्कि जी देख लिया जाता है कि कौन लोग इसमें आगे आना चाहते हैं, कौन पहले काम कर रहे हैं इस फील्ड में, किन की ओरिएंटेशन रिक्वायर्ड नहीं है, वो पहले से ही, जैसे मैंने आई सर्व्ड एज वाइस प्रेसिडेंट 2017, तो मेरी एक ओरिएंटेशन है, कुछ इनपुट्स हैं, तो इस साल मैं मौजूद। ज़बरदस्त। तो एंजॉय कर रहे हैं इसको? जी बहुत एंजॉय कर रहा हूँ। कैसे एंजॉय कर रहे हो? मतलब इतनी जिम्मेदारियां हैं माशाल्लाह से। देखिए मैंने इससे पहले शायद कम चैनल्स पे जो है वो इंटरव्यू या ऐसे टॉक शो में बैठा हूँ, लेकिन इस वक्त मेरे पास जो है ना वो कोई चैनल ऐसा नहीं है जिससे मेरे पास इनवाइट नहीं है। तो डेफिनेटली आई एम एंजॉयिंग कि जी आपके बच्चे आपको देखते कि जी पापा अभी टीवी पे आ रहे हैं, तो ये डेफिनेटली वन ऑफ द रीजन, दिस इज वन ऑफ द एंजॉयमेंट है, ये एक एंजॉयमेंट है। और फिर जब बच्चे देख रहे हो तो फिर फखर से बोले भी कि पापा आप आ रहे हैं, आपको देखा, आपका इंटरव्यू देखा, आपकी बातें सुनी, तो वो भी गेन कर रहे होते हैं। साथ आपकी जो लर्निंग होती है वो होती है, ये आपको ये नहीं है कि सिर्फ आपका एक्सपोजर हो रहा है, आपकी लर्निंग हो रही है, और जितना जितना आपका व्यू ऊपर होता जाता है आपको जो है वो पिक्चर क्लियर होती जाती है। सही। तो ये मेरी ब्लेसिंग ये है कि मेरी कैपेसिटी बिल्डिंग हो रही है इस सीट की वजह से। सही, ज़बरदस्त। सर तव्हां खां थोड़ी पोइट्री ॿुधंदासीं, थोड़ी न थोड़ी वधीक ॿुधंदासीं। जीअं साईं जुनैद साहिबु चयो त पोइट्री त असांजी हमेशह हर हवाले सां उहे सियासी तहरीकूं हुजनि, अदबी तहरीकूं हुजनि, प्यार मोहब्बत इश्क जी ॻाल्हि हुजे, हर जाइ ते पोइट्री त फिट थी वञे। ग़ालिब जी जीअं ॻाल्हि कई, इनकलाबी शाइर असां वटि खोड़ सारा गुज़रिया, हबीब जालिब ऐं इन क़िस्म जा ॿिया खोड़ सारा शाइर, शेख अयाज़ असां वटि वॾो इनकलाबी शाइर असांजो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, ऐं इन सां गॾोगॾु रुमानवी जेका शाइरी आहे उहा बि, छाकाणि जो वक़्त ऐं हालतुनि जे पटांदड़ इहा शाइरी तब्दील थींदी रहंदी आहे। हिकु वक़्त में शाइरीअ में जॾहिं तव्हां ॾिसो त कि मुआशरती मामला थिया त उहे सभु शयूं ग़ज़ल जा वरी उहे सभु शयूं उन्हनि में शामिलु थींदियूं रहियूं। त खोड़ सारा शाइर आहिनि, मुंहिंजी पसंदि जा शाइर जेके आहिनि उनमें ख़ासि तौर ते ताजल बेवस चयो त हसीननि खां सुहिणो हुअणु दिलि घुरे थी, अंगूरनि जी वल में फुटणु दिलि घुरे थी, क़बर में बि थी जा पई खीर प्यारे, उहा गोल धरती चुमणु दिलि घुरे थी, ऐं सिंधूअ खे कुननि कर वहाइण जे ख़ातिर सॼो खून ओते सुसणु दिलि घुरे थी, जे कुंजुनि जा टोला टकरनि तां टुपनि था उन्हनि खे उते ई पुॼणु दिलि घुरे थी, जे खड़ीअ जो किसो नथा को ॿुधायो त बेवस जो नग़मो ॿुधणु दिलि घुरे थी। ताजल बेवस जंहिं सिंध जो केॾारो बि लिखियो, ऐं इहो बि चई त कॾहिं ॾिस त बेवस ऐं बंजर मां आहियां, कॾहिं ॾिस त गमलनि में गुल थी टिड़ां थो, ऐं लांढी हूंदसि लोढ़े वारी दर ते पोखियल टाली आहे, भुलिजी पियो आहे बेवस न आहे, सिंध सॼीअ जो माली आहे। सो बेवस, ताजल बेवस तमामु घणो लिखियो, सिंध जे हवाले सां लिखियो। अहिड़ी तरह सां तबस्सुम जी, अब्दुल गफ़ार तबस्सुम मुंहिंजी पसंदि जो शाइर आहे, उस्ताद बुख़ारी, त तबस्सुम चयो त चाहो आहे को चर्चो त नाहे पिरी, शुआओ आहे को शोलो त नाहे पिरी, प्यार ख़ैरात वांगुरु तूं ॾींदी न कर, दिलि का झोली या किश्तो त नाहे पिरी, ऐं तूं विसारणु घुरी ऐं विसारे छॾे, इश्क का रांदि रौशो त नाहे पिरी,
ऐं बांह सां ॿार वांगुरु उघी थी छॾी, ही को बाज़ारी बोसो त नाहे फिरी, वाह वाह हा तबस्सुम जो ई पर अटल सम्झजां, कंहिं भित छित जो पाछो त नाहे फिरी। वाह वाह ज़बरदस्त। सो इहे आहिनि। ऐं शेख अयाज़ बि चयो त ख़ासि तौर ते जेको असां हमेशह चवंदा आहियूं शेख अयाज़ त ज़हन में हाणे खोड़ गज़ल आहे तमामु वॾो, तमामु सुठो हुन ॻायो बि आहे रहमत मीराली हुन गज़ल खे, ऐं तमामु ख़ूबसूरत गज़ल आहे शेख अयाज़ जो, जंहिंखे अंदरि थोरा माण्हू आहिनि सिंध में जेको गज़ल खे गज़ल जे तरीक़े सां ई ॻाइनि था। त उन करे शेख अयाज़ बि तमामु इनक़िलाबी शाइरी कई, घणो अर्सो वरी जेल में बि रहियो, ऐं असांजा शाइर घणो करे जेलनि में रहिया ई इन करे छाकाणि जो उन्हनि जी जेका शाइरी आहे इनक़िलाबी आहे, ऐं उन्हनि वरी इनक़िलाबी तहरीकुनि खे तमामु वॾी जिला बख़्शी आहे। सही। सो इन करे शाइरी जेका आहे प्यार मोहबत इश्क जी ॻाल्हि आहे ई आहे, पर इन सां गॾोगॾु जेके असांजा मुआशरती मसइला आहिनि, सियासी मसइला आहिनि, उन जे हवाले सां हिन शाइरी तमामु वॾो घणो कमु कयो आहे। सही। सो ऐं उस्ताद बुखारी बि जीअं तव्हां चयो त हिकु पंहिंजे आजे तर लाइ, ॿियो सोणा तुंहिंजे सिर लाइ, तकरार करण वारा माण्हू, त माना ॿ बुनियादी शयूं आहिनि, हिकिड़ो त पंहिंजो तर जेको आहे, पंहिंजी धरती जेको पंहिंजो आहे उनखे आजो करण जे लाइ, ऐं ॿियो महबूब जे सिर जे लाइ, त उन जे लाइ असां तकरार करे सघूं था। बाक़ी हूअं तकरार जी ॻाल्हि असां नथा कयूं, असीं प्यार करण वारा माण्हू, दरिया हुजे या सहरा, पर पार करण वारा माण्हू। वाकई वाकई इन में को शक कोन्हे। ऐं वेंदे वेंदे तव्हांखे गानो बि ॿुधंदासीं। हा गानो बि ॿुधंदासीं। भाई उस्ताद बुखारी चयो त रुनो घणो अथमि, लुछियो घणो अथमि, सठो घणो अथमि ज़ियान जानी, समुंड मुंहिंजो गवाह थींदो, ज़मीन ॾींदी बयानु जानी, ऐं तती थधीअ में डुकी बुखारी, सॼी हयाती सिकी गुज़ारी, खिली पुछी थो त कीअं हलां थो, जीअं हले थो जहान जानी। वाह वाह ज़बरदस्त। थैंक यू सो मच सर फॉर योर टाइम एंड फॉर कमिंग। कोई लास्ट में मैसेज देना चाहेंगे आप? देखिए एक मैसेज मैं देना चाहूँगा, क्योंकि हम मईशत पे आज हमने बात की है, तो मैं आपको बताऊं कि पाकिस्तान की जो कुल आबादी है उसमें 51% आबादी जो है वो ख़वातीन की है। और जैसे सर ने बात करी, तो मेरी गुजारिश है, हम सिर्फ वुमेन एम्पावरमेंट की बात करते हैं, लेकिन ये कि ख़वातीन आगे बढ़ें और अपना हिस्सा खुद लें और वर्क फोर्स में शामिल हों। सही। तो ये मेरी एक गुजारिश आपके प्रोग्राम के तवसत से है। ज़बरदस्त, ॾाढो सुठो मैसेज आहे। ऐं वाकई अॻिते अचणु खपे ऐं पंहिंजो पाण खे ग्रूम कयो, ऐं इलाही भेनरूं आहिनि जेके पाण खे ग्रूम बि कनि थियूं ऐं अॻिते बि वधनि थियूं, पर अञा बि किथे न किथे असांखे अञा बि ज़रूरत आहे। सो तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव? मां त गुज़ारिश कयां पियो, जेको शेख अयाज़ जे गज़ल जी मुग़ार कई मुंहिंजे ज़हन में अची वियो त जीअं सां जियो छा त जोड़ियो अथई, रूह खे वल जियां वकोड़ियो अथई, हाय मेहार बांसुरी तुंहिंजी, एतिरा सुर खणी जो ॿोड़ियो अथई, ऐं चूड़ियूं चंड जा टुटियूं आहिनि, केतिरो ॿांह खे मरोड़ियो अथई, ऐं प्यार खां कोन थो मुड़ी अॼु बि, केतिरो ऐं अयाज़ लोड़ियो अथई। वाह ज़बरदस्त। सो थैंक यू सो मच व्यूवर्स। उमेदु आहे त तव्हांखे शो पसंदि आयो हूंदो। इनशाला तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं ऐं वेंदे वेंदे तव्हां खां गानो बि ॿुधंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी। ऐ मिठा पंहिंजे नज़रुनि खे ढल, मूं सां कनि थियूं पयूं खे चल, आम्हूं साम्हूं अचनि पल पल, होरियां वधे हलचल। ऐ मिठा पंहिंजे नज़रुनि खे ढल, मूं सां कनि थियूं पयूं खे चल, आम्हूं साम्हूं अचनि पल पल, होरियां वधे हलचल।
तुंहिंजे अखियुनि में ॻाढ़ी गानी जवानीअ उसरण जी अनशानी तुंहिंजे अखियुनि में ॻाढ़ी गानी जवानीअ उसरण जी अनशानी